महफ़िल में पंहिंजे तमाम मेहमाननि खे दिल जी शम्स साहब खे आउं दावत ॾींदसि त हू अॼु असां सां कुझु तस्वीरूं बि शेयर कंदा जेके जीजी जी हयाती जो हिकिड़ो अहम यादगार हिस्सो आहिनि। शम्स साहब प्लीज़। जीजी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जे गुज़रण खां पोइ मूंखे यादि नथो पवे, सची ॻाल्हि आहे त मुंहिंजी ज़ात खे यादि थी सघे थो को प्रोग्राम थियो हुजे उन में मां न वियो हुयुसि, पर मूंखे यादि नथो पियो त को अहिड़ो को प्रोग्राम हुजे जंहिंमें असां जीजीअ खे यादि कयो हुजे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। बसि इन ॻाल्हि खे हिते ख़तमु कयूं था। 62-63 जी ॻाल्हि आहे त मां दादू में मैट्रिक कई, पोइ बाबा से जन चयो त बाबा हाणे हैदराबाद वञो, वॾो शहर आहे, हुते पढ़ो वञे, ऐं अदा मरूम अॻु में ई हुते हुयो। सो अदा हिकिड़े ॾींहुं मूंखे चयो त इहो शाम जो पाण हलंदासीं, जीजीअ सां मुलाक़ात कंदासीं। इहा मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात थी। पोइ पहिरीं वियासीं त सुल्तान होटल जेका हूंदी गारी खाते में, हुते मानी खाधीसीं। मानी ॾाढी वणी। ऐं इहा तव्हांखे ख़बर आहे त असांजे ज़माने में त होटल ते चांहि पीअणु या होटल ते मानी खाइणु उनजी इजाज़त न हूंदी। मथे पोइ चाढ़ीअ ते चढ़ियासीं त होम स्टेट हॉल जी, त चई त हीअ रेडियो पाकिस्तान आहे। हा, पोइ वरी लेफ्ट ते वरी चढ़ियासीं त घरो हुनजे मथां लिखियो पियो हो गंगाराम त्रिलोक चंद महल। मूंखे अॼु बि यादि आहे। पोइ ॿियो फैमिली जो मेंबर मूंखे को ॾिसण में न आयो। जीजीअ सां मिलियासीं वञी ॾाढो कुर्ब मोहबत सां। ऐं मूंखे चयईं त मुंहिंजा राणा पुट हली आहे त मुंहिंजे भरिसां जे वेह। पोइ अदा चयोसि त जीजी हाणे हिन जो तव्हां दिमाग़ु ख़राबु था कयो, हे अम्मा बाबा जो हूअं ई जेको आहे सो लाॾेलो आहे, हाणे तव्हां हिनखे राणा पुट चई हिन जो दिमाग़ु ख़राबु करे छॾियो। सो जीजी मरो मां चयोसि त हमीद एॾो साड़ सड़ो छो थो थी, ऐं तूं मुंहिंजो पुटु आहीं त हीउ बि मुंहिंजो नंढो पुटु आहे। हाणे पोइ सोचियुमि त इहो सारोड़ियूं थोरियूं कुझु यादि आहिनि, कुझु विसरी बि वयूं आहिनि। एक्सटेम्पोर ॻाल्हायां, लिखां, बहरहाल कुझु लिखियूं अथमि, सो घणियूं न आहिनि, पर पोइ इहो माफ़ु कजो मूंखे जेकॾहिं ड्रैग थी वञे त। 1947 खां पोइ सिंधी ख़वातीन जंहिं कहाणीकार जो नालो सिंध में सभ खां पहिरीं अचे थो, उहा जीजी ज़ीनत चन्ना आहे। अदबी दुनिया में संदसि मिसाली गैर मामूली सरपरस्ती, हिमत अफ़ज़ाई ऐं शफ़क़त जे हवाले सां निहायत अदब ऐं एतिराम तौरु खेस जीजी सॾियो वेंदो हो। जीजी ख़ासि तरह सां जदीद सिंधी अदब जी ख़िदमत में सिंधी नियाणियुनि में अदबी ज़ौक़ ऐं इल्मी जागरता पैदा करण लाइ माहिनामो मारवी रिसालो 1950 में जारी कयो। 55 में, हाणे किन किताबनि में 51 बि लिखियलु आहे। बहरहाल 55, 51 मारवी रिसाले अंदरि 4-5 साल लॻी थो जेका अदबी ख़िदमत कई सा सिंधी अदब में हिकु नहायत क़ीमती ऐं यादगार हुई, जंहिंखे ख़ासि तरह सिंधी नियाणियुनि जे तइलीम जे शोबे में हिकु तारीख़ी क़दम क़रार ॾिनो वियो। उहो रिसालो अंदाज़न 1960 ताईं हलियो। जीजी 1972 धारे मारवी रिसालो ॿीहर जारी कयो, जेको रंगीन ऐं बा तस्वीर हुयो। रिसाले में
भई अॻु सिंधी ॿोलीअ जी नामयारे अफ़साना निगार ऐं मशहूरु अदीब मरहूम अदा हमीद सिंधीअ जो अदबी सहकार शामिल हो ऐं मारियूं रिसालो मूंखे यादि आहे त खोखर महले में उन वक़्तु ज़ीनत प्रिंटिंग प्रेस हूंदी हुई अदा जी, उन में प्रिंट थींदो हो। उहो बि अंदाज़नि 2 साल खनि हलियो ऐं उन वसीले जदीद सिंधी अदब खे वॾी ख़िदमत थी ऐं ख़ासि तौर सां नयनि सिंधी न्याणियुनि जी अदबी हौसला अफ़ज़ाई थी। उन ई अरसे में ज़रीना बलोच, ख़ैरुनिसा जाफ़री, तनवीर जुड़ेजो, कमर वाहिद, लैला बाना, मरियम मजीदी, हाणे हिकिड़ो नालो आहे पोइ मूं लिखियो आहे, ख़बर न आहे त उहो सही आहे न आहे, उहो जीम एन मंघाणी आहे, एग्ज़ैक्ट ख़बर न आहे त अलाए छा आहे। अच्छा, इक़बाल परीन सूमरो, नसीम थेबो, खरल सिस्टर्स, महताब कुरैशी, ज़ेडे शेख ऐं ॿियूं 9 अदी हुयूं जिन लिखणु शुरू कयो। हिकिड़े रिसाले में अदी नूरुल हुदा शाह तव्हांजो बि इन लिस्ट में नालो लिखियलु आहे, तंहिंजे करे मूं कोन लिखियो, हिकिड़े किताब में ॿियनि में मूंखे न मिलियो, त उहो तव्हां कंफर्म कंदो। ऐं सिंधी अदीब जिन जी हौसला अफ़ज़ाई थी उन्हनि में शौकत शोरो, मुनीर अहमद माणिक, अब्दुल कादिर जूणेजो, मुश्ताक शोरो ऐं अली बाबा। अदबी हिमत अफ़ज़ाइनि जे सिलसिले में जीजीअ जो किरदारु ॿियनि केतिरे ई तइमीरी मुस्बत इल्मी हवालनि सां ख़ासि तरह सां निमाया अहमियत सां पंहिंजे दौर जे अहम तरीन रिसाले रूह रहान जी इशाअत ऐं तरक़ीअ सां लाॻापियल हो, जंहिंजी कामयाबीअ जो सॼो सहरो अदा मरहूम सिंधीअ जे कोशिशुनि सां हुयो ऐं उन सॼे कोशिशुनि में जीजीअ जी मुसलसल नेक तमन्ना ऐं पुरख़ुलूस मुस्तक़बिल दुआउनि जो वॾो ऐं दामन हथु हुयो। रूह रहान 63 खां वठी 68 ताईं सिंधी अदब में पंहिंजे आबताब सां 6 साल शाये थी। सिंधी अदब जी क़ौमी तरबियत कई। उन दौरान रूह रहान जा 4 मशहूरु जश्न रूह रहान थिया ऐं उन ई दौरान ओलह पाकिस्तान गवर्नमेंट जे तरफ़ां वार्निंग्स बि इशू थियूं ऐं शूअटी बांड बि घुरिया विया, पर अदा हमीद उन्हनि सभिनी खे हिमत सां मुंहुं ॾिनो। मुख़्तसिर सालनि में जश्न रूहान जे फंक्शन जे मौक़े ते असांजे हिन हिस्टोरिकल बसंत हाल में आयल समूरी सिंध जे अदीबनि, शाइरनि, महिमाननि लाइ कॾहिं मंझंदि जो त कॾहिं राति जो मानी टिकीअ जो बंदोबस्तु जी ऐं साईं अब्दुल्ला चन्ना साहिब मरहूम जिन जो हूंदो ऐं साईं सदाईं टेबल ते महिमान सां गॾु वेठो हूंदो हो। उनखां अॻु हिंदुस्तान मां सिंधी अदीबनि जे अचण जी रवायत मशहूरु अदीबनि सुंदरी उत्तम चंदाणी ऐं संदसि वर उत्तम चंदाणी जे हैदराबाद में अचण सां पई। उहो 1964 जो साल हो। सुंदरी ऐं उत्तम सिंध में जीजीअ जे कोठ ते आया हुआ, जो जीजीअ ऐं साईं ख़ान साहब जिन पंहिंजे भारत दौरे में खेनि मुंबईअ में दावत ॾिनी हुई। सुंदरी ऐं उत्तम सिंध पहुता त जीजीअ खेनि पंहिंजे घर में उमेशद वारे घर में साम्हूं वारे घर में टिकायो। जीजीअ सुंदरी ऐं उत्तम खे जीअ में जायूं ॾिनियूं, महिमान नवाज़ी कई
महीनो खनि मुख़्तलिफ़ सॼणनि ऐं अदारनि ऐं दावतुनि में महिमाननि सां जेके हमेशह साण साण ऐं गॾु रही। उन वक़्तु मां अदा सां गॾु रहंदो हुउसि रूप महल में। ॿियो लतीफ़ाबाद तां शिफ्ट करे असीं हिते आयासीं। 19 रूप महल उहो पंहिंजी जाइ ते हिकु इम्पॉर्टेंट जाइ आहे। उते जी हिकु चांहि जी दावत कई वई, पर उन जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अदा मरहूम इमदाद हुसैनीअ जे हिकु दर्दनाक नज़्म ते सुंदरी ऐं उत्तम सां गॾु ख़ासि करे जी बि लुड़क लाड़े वेठी। पूरी नज़्म मूंखे यादि न आहे, पर ॿ सिटरूं आहिनि जेके मूंखे यादि आहिनि, उहे मां तव्हांखे पढ़ी ॿुधायां थो। त अदा इमदाद चए थो, साम्हूं ॾिसंदीअ त जेबी मंघाराम बिस्किट फैक्ट्रीअ जो पोस्टर दीवार ते नज़र न ईंदो। साम्हूं ॾिसंदीअ त जेबी मंघाराम बिस्किट फैक्ट्रीअ जो पोस्टर दीवार ते नज़र न ईंदो। असांजे ख़्वाहिश जे ॿार खां बिस्किट खसे नालीअ में उछलाए वियो आहे। ऐं उहो समूरो नज़्म जेको आहे इन ई पैरायत में लिखियलु हो। जीअ जी अदबी सुञाणप कहाणियुनि सां आहे ऐं जीअ जा लिखियल अफ़साना बुनियादी हैसियत रखनि था, जेके समाजी मौज़ूअनि ऐं मसइलनि सां वास्तो रखनि था ऐं फ़नी लिहाज़ खां मयारी मञियल आहिनि। जीजे जा अफ़साना महिराण ऐं नई ज़िंदगीअ में छपिया। उहे हुआ मिठी, मन उजरो तन उजरो, रांदीको ऐं ऊंदाकी। रांदीको अफ़साने खे वॾी मक़बूलियत ऐं शहरत हासिलु थी, जेको बाद में ॿियनि रिसालनि में बि छपियो। हाणे ही मूं कंहिं रूराण जे कंहिं रिसाले मां मूं खयो आहे। मूं रांदीको पाण पढ़ियो न आहे, पर ॿिनि टिनि रिसालनि में रांदीके जे बारे में लिखियलु आहे। जिन पढ़ियो हूंदो उन्हनि खे इन शइ जी ख़बर हूंदी। इल्मु अदब ऐं सहावत सां गॾु जीजीअ खे समाज सुधार सरगर्मियुनि सां बि ॾाढी दिलचस्पी हूंदी हुई। हैदराबाद लेडीज़ क्लब, अपवा ऐं ॿियनि अहिड़नि जागरता अदारनि वरियनि जा वरिय ख़ासि करे हैदराबाद में जीज जो किरदारु हिकु मरकज़ी किरदार जी हैसियत रखंदो हो। हैदराबाद में उन वक़्तु समाजी ख़िदमतुनि में जेके नाम्यारा नाव आहिनि, मसलन बेगम अज़ीनुनिसा काज़ी अकबर, बेगम रुकैया हकीम शमसुद्दीन, बेगम ताहिरा आगा, बेगम पीर ग़ुलाम रसूल शाह जीलानी, बेगम मजीदा सुल्ताना बुरगिड़ी, बेगम छतर धरमदास हीर नंदाणी, बेगम आयशा खुर्शीद शेख, दादी टिली आडवाणी, दादी लीला हरचंदाणी, बेगम वली मोहम्मद अब्बासी, तिन सभिनी समूरनि सरगन ऐं ख़वातीन जे विच में सभ खां नुमाया ऐं सभिनी खां अहम ऐं वॾी क़ाबिल एहतराम शख़्सियत हूंदी हुई जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना। अदा हमीद मरूम हिकु दफ़े ज़िक्र कयो त तमामु घटि माण्हुनि खे या घटि हल्कनि खे उहा ख़बर आहे त विरहाङे खां अॻु सिंधू नाले रिसाले ऐं ॿियनि रिसाल में जी शब्जम जे नाले सां लिखंदी हुई। रूरहाण वारे दौर में अदा मरहूम हमीद सिंधी क़ौमी राॻियुनि जो हिकु संगीत फोरम जोड़ियो हो, जिन अयाज़ ऐं ॿिनि शाइरनि जूं धुनूं ठाहियूं।
ऐं सिंध दोस्त नगमा ॻाया। उन्हनि अदारे जो नालो हो म्यूज़िक लवर्स क्लब। जी ज़रीना अवल अयाज़ ऐं ॿियनि शहरनि जूं धुनूं ठाहियूं। क्लब जे मेंबरनि में रागी रजब अली, सेफ बनवी, एम प्रकाश, नफ़ीस अहमद नाशाद ऐं ॿिया केतिरा नौजवान हुआ। नसरुल्ला अब्बासी, इनायतुल्ला अब्बासी, अनवर बलोच, ग़ुलाम हुसैन शेख क्लब में सीनियर हूंदा हुआ। जोए साहब काज़ी फैज़ मोहम्मद बुज़ुर्ग हुआ त क्लब जी सरपरस्त आला हुई जी ज़ीनत चन्ना ऐं कन्वीनर हो अदा हमीद सिंधी। मूंखे ख़ुदि ॿ लाइनियूं उन शेरनि जूं यादि आहिनि, उहे अव्हां सां शेयर कयां थो। पोइ ख़बर न आहे त उहे अयाज़ जूं लिखियल आहिनि या छा। त हिकु टेबलो नियाणियूं हुयूं नंढड़ियूं, उन्हनि पेश कयो जंहिंमें हथनि में हो ॾीआ खणी ऐं पोइ आस्ते आस्ते हलनि पियूं ऐं पोयां हले पियो अंधो सिज अंधारी धरती, अंधो सिज अंधारी धरती, ॾीआ ॾीआ लाट असां। अवां वॾनि जी सभिनी जी महिरबानी। नसीर मिर्ज़ा खे स्टेज ते दावत ॾींदसि। जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना संदसि शाहकार कहाणी अवां जी ख़िदमत में पेश कजे थी, जंहिंजो उनवान आहे मिठी। ॿियनि औरतुनि सां गॾु हूअ बि मुंहिंजी मालकण वटि मज़ूरी करणींदी हुई। हूअ ॿियनि वांगुरु घणो ॻाल्हाईंदी न हुई, पर कमु सभिनी खां घणो कंदी हुई। जो कमु ॿियनि खां न थींदो हो सो मां हुनखे ई चवंदो हुअसि त हिकदमि कंदी हुई। ॿियूं औरतूं सभिनी नौकरनि चाकरनि सां खिलंदियूं ॻाल्हाईंदियूं हुयूं, पर हूअ कंहिंसां बि कोन ॻाल्हाईंदी हुई। जे ॻाल्हाईंदी हुई त फ़क़ति पंहिंजे पुट दाऊद सां। दाऊद उमिरि में 4-5 सालनि जो हो, पर पंहिंजे तंदुरुस्तीअ ऐं बोते जे करे 7-8 सालनि जो पियो लॻंदो हो। संदसि अखियुनि में शहज़ादनि जहिड़ो चमको हो ऐं जंगजू सिपाहीअ वांगुरु मुंहिंजी जुरत हुई। हलंदो हो त सीनो ताणे हलंदो हो, ॼण को वतन दोस्त पंहिंजे सीने ते गोलियूं खाई निकितो आहे। ॾाढो वणजड़ो ॿार हो। हिकु दफ़े मां पंहिंजो प्यार रोके न सघियसि ऐं खेसि गल ते हिकु मिठी खणी ॾिनमि। दाऊद रोअण लॻो ऐं माउ खे चवण लॻो, अम्मा हिन हिते छी लॻाई आहे। दाऊद जी छी तॾहिं लथी जॾहिं माणस गल ते बार बार मिठियूं ॾिनियूं। मां ॾाढो शर्मिंदो थियसि। दिलि में सोचण लॻुसि त हिन छोकिरे ते आख़िर कीअं फतह हासिल कजे। ॿार मूंखे बि पंहिंजो हो, पर हुनखे कंहिं बि खाधे जी शइ मां हर को फतह करे थी सघियो, उन में एतिरी जुरत किथे। शायदि उन जे माउ जे प्यार में अहिड़ी ऊन्हाई न हुई, या हर का औरत माउ नथी थी सघे वारो मकोलो पूरो थी थे आयो। बहरहाल मूंखे दाऊद जे माउ जे ख़सलतुनि ऐं दाऊद जी जुरत उन ॾे वेझो कयो। मूं कोशिश कंदे नेठि उन ॾांहुं वेझो कदम वधायो। दाऊद जी माउ हिकु बेवाह हुई, चङे घर जी औरत हुई। मुड़ुसु मरण बाद खेसि मुड़ुस जे रिश्तेदारनि मिल्कियत फुरे कढी छॾियो। दाऊद ख़ातिर हुन शर्म ऐं हया ऐं वॾाईअ खे गठड़ीअ में ॿधी मज़दूरी शुरू करे ॾिनी। पूरत उन मां बि ख़ैर की थींदी हुयसि, पर हिन दाऊद खे कंहिंजे अॻियां हथ टंगण जी इजाज़त कॾहिं न ॾिनी। पाण रुखी सुखी खाई हुन दाऊद खे चङो खारायो ऐं पहिरायो। नाले में हूअ त सोनी हुई, पर हुन पाण खे लोह खां बि सख़्तु बनाए छॾियो हो। मालूम ईअं थी थियो ॼण हुन पंहिंजी निसाइयत खे परे हटाए हिकु पासे रखी छॾियो हो। जेतोणीकि उहा शिकिल शबीयत जी सुठी हुई, अमंजिस उहो की हो जो हिकु क़बूल सूरत औरत में हुअणु खपे।
पर हुन पंहिंजी इन्हीअ मक़बूलियत खे पाण ॼाणी ॿुझी मिटीअ में लोए मेरो करे छॾियो हो। हू सिर्फ़ दाऊद लाइ हुई ऐं दाऊद सिर्फ़ हुन जो हो। इहो ई सबबु हो जो हुन जे मिठीअ में उहा पाकीज़गी हुई जो दाऊद लाइ हर दर्द जो दरमान ऐं ईज़ाव जो इलाज इहा ई हिकु माउ जी मिठी काफ़ी हुई। मूं केतिरा दफ़ा दाऊद जी बुख खे इन्हीअ माउ जी मिठीअ सां दफ़ा थींदे ॾिठो। घणे कम बुख ऐं फाकनि आख़िर सोनीअ खे केराए विधो। मूं ॾिठो पिए त हू आहिस्ते आहिस्ते मौत ॾे वधंदी वञे, पर हुन कॾहिं बि कंहिंजी मदद वठणु क़बूल न कई। इन्हीअ क़िस्म जी गुफ़्तगूअ खां हू हमेशह नटाईंदी हुई। अखियूं पे ॾिठुमि त इन्हीअ क़िस्म जी ख़ुददारी खेसि मौत जे मुंहं में उछलाए रही हुई, पर हुन जी इहा ई रविश, इहो ई ढंग जो ॼण न ज़ाहिर ज़हूर चई रही हुजे, मूं में तव्हांजो छा में अवां मुंहिंजा आहियो। कॾहिं कॾहिं खेसि ॾिसण वेंदो हुअसि, पर केतिरो आख़िर को कंहिं वटि इन्हनि हालतुनि में ईंदो वेंदो रहंदो। हिकु ॾींहुं सुबुह जो वक़्तु हो त दाऊद मुंहिंजे दरवाज़े ते मूंखे सॾे चवणु लॻो, अमां थी सॾे। मां तुरत ई साणसि वियुसि, ॾिठुमि त सोनी आख़िरी पसान ते हुई। पंहिंजे सेरांदीअ खां सुकल मानीअ जो टुकुर खणी दाऊद खे ॾिनाई ऐं दाऊद जी बांह मूंखे ॾिनाई। दाऊद ज़ोरी मूंखां बांह छॾाए माउ जे मुंहं ते मुंहुं रखियो, पर संदसि माउ जी मिठी अधूरी रहिजी वई ऐं दाऊद रोंदे रोंदे उते ई सुम्ही पियो। मां सुतल दाऊद खे घर खणी आयसि। मुंहिंजी ज़ाल दाऊद खे पाण वटि रहाइण खां कीॿायो। मूं मालिकनि खे सतायो, दाऊद जी हालत ते रहम ॾियारियो, खेसि चयो, दाऊद लावारिस ऐं यतीम आहे, अव्हांजो नौकर बणिजंदो। पर मालिकनि हिकु यतीम छोकर खे पंहिंजे मथां मुसीबत सम्झी पाण वटि रखण खां इनकार कयो। आख़िर शाम जो मालिक आयो, उनखे सतायुमि। जंहिं ख़ुदा तरसी ऐं हमदर्दीअ ख़ातिर दाऊद खे रहाइण क़बूल कयो ऐं मालिकनि खे बि सम्झायो, तॾहिं दाऊद उते रहण लॻो। पर दाऊद उहो साॻियो दाऊद न रहियो जंहिंखे हिकु ॾींहुं मुंहिंजो प्यार छीछी थिए लॻो। सो हींअर मुंहिंजो प्यार हेॾां होॾां जूं नज़रूं बचाईंदे चुपचाप बर्दाश्त कंदो रहियो। बिल्कुलु अहिड़ीअ तरह जहिड़ीअ तरह हिकु बुखियो ब्राह्मण केतिरनि ॾींहंनि जी बुख सबबि लिकी छिपी कंहिं अछूत जो भतु खाईंदो हुजे। हू जॾहिं पंहिंजे मज़े में ईंदो हो तॾहिं खूब हेॾां होॾां डोड़ंदो हो, रांदि कंदो हो। मां सम्झंदो हुउसि त इजो थो किरे, पर हू किरंदो कोन हो, छो त खेसि ख़बर हुई त हर धक, हर ज़ख़्म जो इलाज मिठी त घणो अॻु खांसि जुदा थी चुकी हुई। छोकिरा खेसि मारींदा हुआ, पर हू चुप चुप रहंदो हो। अखियुनि में पाणी ईंदो हुअसि, पर ओछगारो ॾेई कोन रोईंदो हो। हू ॾींहों ॾींहुं पंहिंजो पाण में छुपंदो थिए वियो। मझांसि इहा जुरत, इहा अलबेलाई जीअं पोइ तीअं गुम थींदी थी वई। मां जॾहिं इहो ॾिसंदो हुउसि त मूंखां आह निकिरी वेंदी हुई। हिकु ॾींहुं दाऊद खे कुझु वक़्तु घर में कोन ॾिठमि। ओचितो मालिकनि जे रड़ ते मालूम थियमि त मालिकनि जे ॿारनि सां ॿाहिरि निकिरी वियो आहे, छो त मालिकनि चवण लॻी त छोरो निदोरो मुंहिंजे ॿारनि खे बि अलाए किथे रुलाइण वठी वियो आहे। मां डोड़ंदो ॿाहिरि वियुसि। साम्हूं ॾिठमि त मैदान में ॿार त सभु हुआ, पर परे पासे खां हिकु ॾांद खे ॿारनि ॾे डोड़ंदो ॾिठमि। मुंहिंजो त हिकु बि वियो त ॿ बि विया। डोड़ी अॻिते वियसि, पर ॾांद अॻे ई ॿारनि वटि पहुची चुको हो। ॿिया ॿार त भॼी विया, पर मालिकनि जो नंढड़ो किको भॼी न सघियो। दाऊद जॾहिं इहो ॾिठो त हुन यकदम किके खे धिको ॾेई ॾांद जे अॻियां पाण थी बीह रहियो। किको बची वियो ऐं दाऊद ज़ख़्मी थी पियो। मां जॾहिं पहुतुसि त किको रोई रहियो हो ऐं दाऊद बेहोश पियो हो। मूं बेहोश दाऊद खे कुल्हे ते खयो ऐं नंढड़े बालक खे चीच खां वरितो। घर पहुतुसि त मालिकण कावड़ मां चयो, मुंहिंजो बच्चो प्यादल पियो अचे ऐं बादशाह ज़ादो कुल्हे ते खयो पियो अचे। मूं कुझो कोन ऐं दाऊद खे पंहिंजे कोठीअ में खणी वियुसि।
घणनि जतननि बाद बेहोश दाऊद होश में आयो। होश में अचण बाद हू रोअण लॻो। मूं ॾाढी कोशिश कई त हू माठ करे, पर अॼु दाऊद खे मिठी जी ज़रूरत हुई। जा हुन जे दुख जो दरमान हुई, पर उहा मिठी अचे किथां? मुंहिंजो दिमाग़ फाटी रहियो हो। सिर जे दर्द खां ज़्यादा मूंखे दिली दर्द हो, छो त दाऊद जे रोअण मूंखे बेकाबू बनाए छॾियो हो। नंढे बालक खे त धिको खाईंदे थोरो ज़ख़्म थियो हो, पर दाऊद जो त हर उस्वो ज़ख़्म जी पियो हो। पर इलाज नंढड़े बालक जो थी रहियो हो। डॉक्टर मोटरनि में पे आया, आराम ऐं खाधे जा मशवरा पे थिया। नंढनि ऐं वॾनि पे पुछियो। मूंखे इहो हाल ॾिसी पंहिंजे मुफ़लिसीअ ऐं बेवसीअ ते गुस्सो पे आयो ऐं हर हर दाऊद ॾांहुं वहशत भरियल निगाहनि सां पे निहारियुमि। कॾहिं कॾहिं दिलि में वीचार पे आयमि त आख़िर हीअ मुसीबत मूं छो पाली, जंहिं मुंहिंजो दिली आराम विञाए छॾियो आहे, जंहिं मूंखे मुंहिंजे नज़रुनि में एॾो बेवस ऐं मजबूर साबित कयो आहे। इहा हालत शायदि दाऊद बि सम्झी वियो हो, छो त उन जूं ख़ामोश निगाहूं चई रही हुयूं त तुंहिंजो प्यार कूड़ो हो, तॾहिं त जल्द कख थी पियो आहीं। इन करे त तुंहिंजे प्यार में छी हुई। मां निहायत पाण खे शर्मिंदो सम्झण लॻसि। मूं में दाऊद सां अखियुनि मिलाइण जो ताप न रहियो हो। मथे जे सूर हूंदे बि मां सॼी राति जाॻियुसि, छो त दाऊद खे ज़ख़्मनि जे सूर करे बुखार हो ऐं हू सारी राति रोअंदो रहियो। सुबुह थियण में कुझु देरि हुई त दाऊद निंड में रोअंदे चयो, अम्मा अम्मा तूं अची वईं, अम्मा अम्मा तूं अची वईं। मूं जल्द वराणियो हा ऐं झटि खणी मिठी ॾिनीमांसि। दाऊद जो चहिरो निंड में ई बहकण लॻो ऐं अखियूं खोले मूं ॾे निहारे रोअण लॻो। मां परेशान थी वियुसि। आख़िर चयमि, दाऊद पुट, जेकी घुरी थो सो मां ॼाणा थो, पर उते मालिकण जो सख़्त गीर आवाज़ आयो, कम वक़्त ॼाणे ई थो त पोइ उन मौजिब छो नथो करी? सॼी राति कुते जे पुंगड़े वांगुरु पी पी करे मुंहिंजे बचे जी निंड फिटाई अथसि। हिकु त उनखे कुचले आयो आहे, ॿियो अखि लॻण न ॾिनी अथसि। कढ हिनखे ॿाहिरि, जे हिनखे नथो कढी त खण तूं बि पंहिंजो बिस्तरो, मूंखे कोन खपी, निकिरो हिन घर मां ॿाहिरि। ईअं चई हू मुंहिंजा टपड़ टारी ॿाहिरि उछलाइण लॻी। सॼी दुनिया सुबुह जी मिठी निंड में मस्त हुई ऐं मां पंहिंजो सामान, हिकु ग़रीब जो सामान जंहिंमें न पलंग हुआ न फर्नीचर हो, फ़क़ति हिकु चादर ऐं कुझु बचियल चांवर ऐं अटो हो। कुन्ना ऐं हंडियूं त मालिकण जे गुस्से जो खाज थी चुका हुआ। मुंहिंजी ज़ाल सुतल ॿार खयो ऐं मूं गंढड़ी खई ऐं बेहोश दाऊद खे कंध ते रखियो ऐं हिकु नामालूम मंज़िल ॾांहुं आहिस्ता आहिस्ता विख वधाई। काश दाऊद खे उन वक़्तु चई सघां हा, दाऊद तुंहिंजे दर्द जी दरमान मिठी मुंहिंजे वस में न आहे, तुंहिंजी उहा मिठी आख़िर आऊं किथां आणे तोखे ॾियां? पर उन वक़्तु दाऊद इहा मुंहिंजी एॾी ॻाल्हि सम्झी बि सघे हा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुअज़्ज़िज़ ख़वातीन हज़रात, मुंहिंजे लाइ हिकिड़ो इंतिहाई ख़ुशनसीबी जो ॾींहुं आहे त आऊं ब्रॉडकास्टिंग, लिटरेचर, अदब, दानिश्वरी जी दुनिया जे तमामु अज़ीम कहकशां में खीरधारा में हिन वक़्तु मौजूदु आहियां, जॾहिं स्टेज ते मुस्तफ़ा कुरैशी साहब, अदी माताब चन्ना, माताब अकबर राशदी, तमामु बड़ो नालो नूरुल हुदा शाह, प्रोफेसर सलीम मेमन साहब, अदा शमसुल हक, सोभिया बाबा। मूंखे यकीन आहे त मुंहिंजी चेहरा शनासाई उन ख़ानदान जे ख़वातीन ऐं मर्दनि सां न आहे। मूंखे यकीन आहे त अदी निगहत बि मौजूदु हूंदी, अदी तलत बि मौजूदु हूंदी, असांजो भाउ शौकत चन्ना बि मौजूदु हूंदो ऐं कसम पाक परवरदिगार जो, जंहिं हस्तीअ खे मूं ॾिसण जो ख़्वाबु ॾिठो उनखे अॼु आऊं पंहिंजे साम्हूं ॾिसां पियो, जेका आहे अदी नुसरत चन्ना। बेताबा आपा, अॼु आऊं जॾहिं हिन वक़्तु आयुसि पे
सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे, ॿुधाइण जी का ख़ासि ज़रूरत बि कान्हे। तव्हां रेडियो पाकिस्तान जो प्रोड्यूसर हुअसि ऐं बाद में स्टेशन डायरेक्टर जी हैसियत में उतां रिटायर कयो मूं। अॼु जॾहिं आऊं होमस्टेड हॉल जेको पके किले वटि असांजी रेडियो पाकिस्तान आहे, उन जे बिल्कुलु साम्हूं उन वटां लंघियुसि पे ऐं गंगाराम नवाज़ आहे जंहिंजी उहा गैलरी आहे, ऐं उन नुसरत चन्ना जो ज़िक्र आहे जंहिंजे लाइ मूंखे सभु पुराणा ब्रॉडकास्टर ॿुधाईंदा त हू रेडियो पाकिस्तान जो जेकॾहिं मौज़ून तरीन हसीन तरीन अव्हांखे शायदि ख़बर न हुजे त रेडियो पाकिस्तान तां जॾहिं सिंधी ड्रामा शुरू थिया त उन जी जेका पहिरीं हीरोइन हुई ड्रामनि जी, पहिरीं मधुबाला जेका हुई, पहिरीं नरगिस जेका हुई, पहिरीं मीना कुमारी जेका हुई, उहा आदि नुसरत चन्ना हुई। ऐं हुन जा हीरोज़ बि के घटि कोन हुया, उहे बि देवानंद ऐं उहे दिलीप कुमार ऐं राज कपूर, कॾहिं एम.बी. अंसारी त कॾहिं मुस्तफ़ा कुरैशी त कॾहिं सैयद साले मोहम्मद शाह। आदि नुसरत जंहिंखे ॾिसण जो मुंहिंजो ख़्वाबु हुयो, मूं इंग्लैंड में हुई, वरी कराची में आई, हुन सां टेलीफोन ते राब्तो कयो, छाकाणि त मूं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी जेका वॉल्यूमस्त तारीख़ आहे, पिक्टोरियल हिस्ट्री ऑफ रेडियो पाकिस्तान मुरतिब कई त मूंखे संदन तस्वीर जी तलाश थी। मूंसां गुफ़्तगू कंदियूं रहियूं इंग्लैंड मां बि, कराचीअ मां बि, पर अदा मुस्तफ़ा कुरैशी जहिड़ा या जेके सीज़न्ड असांजा ॿिया ब्रॉडकास्टर आहिनि, उहे चवनि था त 18 सालनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत दोशीज़ा गंगाराम नवाज़ जे गैलरीअ में सुबुह जो बीहंदी हुई। सेंट मैरीज़ या MBBS करण जे लाइ हू शायदि लियाक़त मेडिकल में पढ़णु वेंदी हुई, त रेडियो जा सभु माण्हू होमस्टेड हॉल जे दरियुनि मां, खिड़कियुनि मां नुसरत चन्ना खे ॾिसंदा हुआ। ऐं शायदि अदा मुस्तफ़ा कुरैशी में बि चयो बि हुजे, पर हिन वक़्तु आऊं थो चवां त अॼु नुसरत जॾहिं गैलरीअ में बीहंदी हुई त हीअ सभु चवंदा हुआ, चांद निकले किसी जानिब तेरी ज़ेबाई का, रंग बदले किसी सूरत शब तन्हाई का। त अॼु मुंहिंजो ख़्वाबु पूरो थियो आहे। ऐं अदी नुसरत खे पंहिंजे अखियुनि सां पहिरियों दफ़ो ॾिसां पियो ऐं पंहिंजे अखियुनि ते फ़ख़्रु पियो करियां। ऐं अव्हां सभिनी खे शायदि ख़बर आहे त पाकिस्तान में सिंधी उर्दू ब्रॉडकास्टिंग में जेके फीमेल वॉइसिस आहिनि, हिकिड़ी मोहिनी हमीद थी गुज़री आहे, महताब चन्ना हुन ते ॻाल्हाईंदी, ऐं हिन वक़्तु महताब चन्ना करे हुन सां ॻाल्हाईंदुसि, मुंहिंजी भेण आहे। पर पूरे बर सग़ीर में, इंडो पाक में अदी नुसरत चन्ना ऐं अदी महताब चन्ना जहिड़ा आवाज़ वरी न पैदा थिया आहिनि, न 100 सालनि ते पैदा थींदा। आऊं पंहिंजी गुफ़्तगू मुख़्तसिर कयां थो, छाकाणि त इंट्रोडक्शन आपा जो आऊं लिखी आयो आहियां उहो कोन पढ़ंदुसि, पर हू जेको चइबो आहे रईस फ़रोग़ जो हिकिड़ो शेर आहे त हुस्न को हुस्न बनाने में मेरा हाथ भी है, आप मुझको नज़रअंदाज नहीं कर सकते। ही जॾहिं शेर मूं पढ़ियो आहे त आऊं अव्हांखे ॿुधाइणु चाहियां थो त आऊं शमसुल मां मिर्ज़ा कलीज बेग जो ग्रैंड सन आहियां, ऐं उन ख़ानदान जो हिसो आहियां। ऐं जॾहिं मूं अब्दुल्ला चन्ना साहब जिन जी जेका बायोग्राफी पढ़ी जंहिंजी ज़ीनत जे बारे में, ऐं मोहम्मद साले चन्ना साहब जेके उन्हनि जा वालिद आहिनि, या हुन जा जेके ब्रदर आहिनि महबूब अली चन्ना साहब, ही सभु नंढा माण्हू कोन्हनि, ही आसमान अदब जा, तालीम जी दुनिया जा इंतिहाई चंड सितारा आहिनि। त ख़बर पई त मिर्ज़ा कलीज बेग साहब जेको 1891 में नावल लिखियो हो, उन में हिकिड़ी रोल मॉडल हुन माउ जो, हिकिड़ी पढ़ियल लिखियल ख़ातून जो तस्वुरु पहिरियों दफ़ो ॾिनो आहे। हिंदुस्तान में त डिप्टी नज़ीर अहमद साहब अहिड़ा नावल लिखंदा रहिया, पर कलीज बेग हिकिड़ो रोल मॉडल ज़ीनत लफ़्ज़ हिकिड़ो ठाहियो ऐं उनखे पढ़ियल लिखियल बेवा, पोइ घर जी संभालींदड़ हिकिड़ी रोल मॉडल, हिकिड़ी सिंधी औरत जेका पहिरीं शाह लतीफ़ जे 7 सूरमियुनि जी जेके बि क्वालिटीज़ आहिनि उहे सभु कलीज बेग जमा कयूं, ऐं उन हिकिड़े रोल मॉडल ज़ीनत जे नसर जी सूरत में, हिकिड़े नावल फार्म जी सूरत में जॾहिं उन नावल खे शाया कयो वियो त पोइ सिंधी समाज में जीअं अब्दुल्ला चन्ना साईं जिन लिखियो आहे त उन जे वालदैन उन जो नालो ज़ीनत बिकॉज़ ऑफ कलीज बेग जे नावल पढ़ण खां पोइ लिखियो रखियो, ऐं हूअ ऐन उन्हनि सभिनी क्वालिटीज़ जी मालिक थी, ऐं उन शख़्सियत में उहे सभु रंग आया जेके हिकिड़े रोल मॉडल जी ख़ातून में थी सघनि था। महताब महबूब साहिबा लिखियो आहे त हू मुंहिंजी वालदा ज़ेबुन्निसा, बेगम जेके पबण वारा आहिनि साईं गुलाम रसूल शाह साहब जिन वारा जेके आहिनि, उहे
3 ख़वातीन हूंदियूं हुयूं जेके लेडीज़ क्लब ऐं एक्टिव रोल प्ले कंदियूं हुयूं। इहे 3 ख़वातीन कॾहिं कॾहिं हू फैशन डिज़ाइन बि मेहता बापा असीं त ही बाद में असां ॾिठो त हिकिड़ो दौरु आयो जॾहिं ख़वातीन मुख़्तलिफ़ ड्रेसिस में पंहिंजा इहे जेके ड्रेस शोज़ कनि थियूं ऐं लेडीज़ क्लब हैदराबाद जी एॾी एक्टिव हूंदी हुई जो असांजी ज़ीनत चना जेका आहे कॾहिं वॾेरे जा कपिड़ा पाए पंहिंजो ही सभु तस्वीरूं छपियल आहिनि। हाणे ताज़ो हुनजो किताब महताब चना जी यादगिरियुनि जो आयो आहे, तव्हां ज़रूरु पढ़ो। हुन में जी ज़ीनत जूं उहे तस्वीरूं आहिनि जिन में हुननि फैशन डिज़ाइन में जेके हुन किरदार अदा कया आहिनि। बाक़ी सिंध जी जेके बि तहरीकूं आहिनि उन में मारवीअ जो ऐं ज़ीनत प्रेस जो जेको बि तस्करो आहे अदा सलीम साहिबु कयो, ॿिया बि दोस्त कंदा। अवां शायदि सवाइ ख़ानदान जे कंहिंखे ख़बर न हूंदी, छाकाणि त मूंखे जी ज़ीनत सां बेपनाह मोहबत रही त ऐं आउं थोरो कंपाइलर टाइप बि हिकिड़ो रहियो आहियां ब्रॉडकास्टिंग सां खां सवाइ। त मूं गुज़िरियल ॾींहंनि में जॾहिं तलाश कई त छा जी ज़न्नत उमेदुनि भरे क़ब्रिस्तान में आहे, छा टंडे यूसुफ जे क़ब्रिस्तान में आहे, छा सेवड़ खली विया जिते जी उहा मिटी हुई। पर पोइ नेठ मूंखे ख़बर पई ऐं ख़ानदान वारनि खे ख़बर पई। ऐं तव्हां जेकॾहिं हींअर बि वेंदव त आउं 2-4 ॾींहं पहिरीं वियो हुउसि। उहा तुर्बत कैपरी सनीमा असांजो जेको हीराबाद वारो इलाइक़ो आहे, होटल सिटी गेट खां अंदरि हलिबो त हिकिड़ी दरगाह आहे। ऐं तव्हां अदी नूर हुदा छा तव्हांखे हैरत थींदी, अदी नूर त हिकिड़ी कमाल जी ॻाल्हि कई, उहा करे पोइ पंहिंजी ॻाल्हि ख़तमु थो कयां, घणो वक़्तु नथो वठां। त अदी नूर वटि हिकिड़ी हबशी छोकिरी हूंदी हुई, फैमिदा हुनजो नालो हुयो। उहा कोरोना में हली वई हीअं गुज़िरियल ॾींहंनि में। जीअं अदी नूर खे तमामु हिकिड़े सम्झो त उहो भेण वांगुरु, नौकिरियाणीअ वांगुरु, ख़िदमत गुज़ार वांगुरु ऐं हुनजे ॿार पालिया सभु अदी नूर जा जेके बि 3-4 ॿारड़ा नियाणियूं आहिनि उन्हनि खे पालियो। त आउं हींअर कराची वियुसि त मूं पुछियो अदी उहा फैमिदा नज़र नथी अचे, उहा जेका तमामु थुली मोटी हूंदी, असीं दर खुड़काईंदासीं त अदी नूर सां मिलणो आहे, कोन्हे बीबी। उहो असांखे दड़का ॾींदी, मोटाए छॾींदी, पर अदी नूर असांजो आवाज़ु ॿुधंदी चवंदी हाणे भाउर आया आहिनि परे खां त मिलनि मूंसां। सो मूंखे बि उन फैमिदा जी तलाश थी त मूं फैमिदा जे लाइ पुछियो त अदी नूर चयो त उहा कोरोना में हाणे ताज़ो गुज़ारे वई आहे। पोइ मूं चयो किथे वई, केॾांहुं वई, कहिड़े क़ब्रिस्तान में वई, त चई त मूं चयो त ही टिखड़े जे क़ब्रिस्तान में, सैयदनि वारे क़ब्रिस्तान में, जेको वॾो क़ब्रिस्तान आहे सरहंदी पीरनि जो, उन में पूर्बी। चऊं शीदियाणी वरी उते कीअं पूर्बी, या जेका असांजी नौकिरियाणी। त अदी नूर कमाल जो जुमिलो चयो, चई बाबा हिते टिखड़े में मुंहिंजे हिसे जी जेका क़ब्र आहे उहा हिन फैमिदा खे ॾिनी वञे। त उहा फैमिदा अदी नूर जे हुन अबाणे क़ब्रिस्तान में अबदी आरामीअ त ऐं जीजीअ जे क़ब्रिस्तान में उते वियुसि। उते तव्हां यकीन करियो त कंहिं बि ख़ातून जी अकेली क़ब्र आहे। हिकिड़ो दरगाह आहे सैयद सादात जी, जंहिंसां मूंखे ख़बर पई त जी ज़ीनत बेपनाह वाबस्तगी रखंदी हुई, उते ॾिया ॿारींदी हुई, अगरबत्तियूं ॿारींदी हुई। त आउं हुनजी यादि में उते ॾिया बि रखी आयो आहियां, अगरबत्तियूं ॿारिया हुया, गुल बि विराया हुया। महिरबानी। सलीम मेमन साहब के, प्रोफेसर सलीम मेमन साहब जिन कराची यूनिवर्सिटी में 23 साल जेको आहे सो पंहिंजूं ख़िदमतूं पेश कयूं आहिनि। जंहिंमें केमिस्ट्री जो डिपार्टमेंट हो, जंहिंजो सरबराह डॉक्टर मुमताज़ काज़ी हो। उनजे भरिसां यूनिवर्सिटीअ जे मुख़्तलिफ़ शोबनि ऐं घरनि खे पाणी फराहम करण लाइ हिकु वॾी टांकी ऐं अंडरग्राउंड टैंक हुई, ऐं उन जे भरिसां सिंध यूनिवर्सिटीअ जी प्रेस हुई, जंहिंजो मैनेजर मक़बूल सिद्दीकी साहबु हो। प्रेस में सखर जो हिकु मेमुण फैज़ मोहम्मद मेमुण साहबु हिकु वॾी कंपोज़िंग मशीन ते कमु कंदो हो। जेतोणीकि उन दौर में कंप्यूटर कोन हा ऐं कंपाज़ेटर हथ सां हिकु हिकु हर्फ़ जोड़े जेके शीहे जा ठहियल हूंदा हा कंपोज़िंग कंदा हा। पर फैज़ मोहम्मद साहब जी मशीन अहिड़ी ज़बरदस्त मशीन हुई जेका सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में कंपोज़िंग कंदी हुई, ऐं उन में फ़िरोज़ी रंग जो हिकिड़ो रोल घुमंदो रहंदो हो। स्कूल खां मोटण खां पोइ अक्सर मां प्रेस में वञी उन मशीन ते कमु करण जी कोशिश कंदो हुउसि। जॾहिं फैज़ मोहम्मद साहब निमाज़ पढ़ंदो हो या मैनेजर वटि कंहिं कम सां गे वेंदो हो त मां बिना वक़्तु विञाइण जे उन मशीन ते पंहिंजी कारीगरी ॾेखारणु शुरू कंदो हुउसि। उन दौर में यूनिवर्सिटी प्रेस
यूनिवर्सिटी जे छपाई जे कम खां सवाइ ॿाहिरियनि इदारनि जा कम बि कंदी हुई, जंहिंमें बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो रिसालो मारवी बाक़ाइदगीअ सां छपजंदो हो ऐं फैज़ मोहम्मद साहब मूंखे उन जी हिकु या ॿ एज़ाज़ी कापी ॾींदो हो, जेका मां घर आणे पंहिंजी वालदा खे ॾींदो हुउसि। असांजे घर में अमां लाइ हूर ऐं ज़ेबुनिसा रिसालो बाक़ाइदगीअ सां ईंदो हो। मां उन्हनि रिसालनि खे पढ़ंदो हुउसि। घणी सम्झ त कोन हूंदी, पर वारी रिसालो ऐं उर्दू रिसालनि में इहो फ़र्क़ु ज़रूरु महसूसु कंदो हुउसि त उर्दू अदब तसवुराती ऐं तख़युलाती वधीक हूंदो हो, जॾहिं त सिंधी रिसाले जो मवाद ज़िंदगीअ जी हक़ीक़ी अक्कासी कंदड़ हो। मारी रिसाले जे सिलसिले में हमीद सिंधी साहब जो सिंध यूनिवर्सिटी जे प्रेस में अचणु वञणु थींदो हो। पाण मुंहिंजे वॾे भाउ जो दोस्त हो, तंहिं करे मूं सां बि ॾेठ वेठ हुअसि। पाण अक्सर फैज़ मोहम्मद साहब जे कमरे में वेही मारी रिसाले जा प्रूफ ॾिसंदो हो। फैज़ मोहम्मद साहब जी ग़ैर मौजूदगीअ में मूंखे मशीन सां हथु चुरांद कंदे ॾिसंदो हो त हमीद साहब दड़के वारे अंदाज़ में चवंदो हो, मशीन जी ॿेड़ी ॿोड़े छॾींदे। मां मुर्की पंहिंजे कम में मसरूफ़ रहंदो हुउसि। उन दौर में रेडियो पाकिस्तान होमस्टेड हॉल में हूंदो हो। आचर ॾींहुं सुबुह जो ॿारनि जे प्रोग्राम में जेको लाइव ईंदो हो, बाबा मूंखे उन प्रोग्राम लाइ सुबुह जो गॾु वठी वेंदो हो। प्रोग्राम जो प्रोड्यूसर अंसारी साहब हो, जेको बाबा जो दोस्त हो। बाबा मूंखे छॾे अक्सर अब्दुल्ला चन्ना साहब जे घर हलियो वेंदो हो, जो चन्ना साहब यूनिवर्सिटीअ जो को एज़ाज़ी अमलदार हो। उन मुलाक़ात में हू बाबा खां यूनिवर्सिटीअ जे कमकार ऐं वहिंवार बाबति ॼाण हासिल कंदो हो। हिकिड़े ॾींहुं अंसारी साहब, जेको ॿारनि जे प्रोग्राम जो प्रोड्यूसर हो, बाबा खे दाह ॾिनी त तुंहिंजो पुटु त प्रोग्राम में बहिरो वठंदो ई कोन्हे, बसि माठ करे वेठो हूंदो आहे। खेसि के शेर या बैत यादि कराए वठी ईंदो कर। अंसारी साहब मूंखे बि चयो त बाबा, ईंदड़ आचर ते अची त शाह जा बैत यादि करे अचिजांइ। मूं पुछियोमांसि, कहिड़ो शाह? चयाईं, शाह लतीफ़ वॾो शाइर आहे, तूं खेसि कोन सुञाणी? मूं वराणी ॾींदे चयो त शाइर शाह खे त आऊं कोन सुञाणा, आऊं त बिलावल परदेसीअ खे सुञाणा थो, जेको असांजे स्कूल जो मास्तर आहे। उहो वॾो शाइर आहे। उन जा गाना फिल्मुनि में ॾिठा बि अथमि ऐं ॿुधा बि अथमि। अंसारी साहब वॾो टहक ॾेई बाबा ॾांहुं ॾिठो। उन ॾींहुं बाबा मूंखे अब्दुल्ला चन्ना साहब जे घर वठी वियो, जो संदन गुफ़्तगू जो सिलसिलो अञा मुकमिल कोन थियो। चन्ना साहब जे घर मूं मेज़ ते रखियल शाह जो रिसालो ॾिठो, जेको मुरतिब त लाइ कंहिंजो थियल हो, पर शाह जो रिसालो ॾिसी उनखे उथलाईंदो पुथलाईंदो रहियुसि। चन्ना साहब मूंखे गौर सां ॾिसंदो रहियो। जॾहिं उथण लॻासूं त चन्ना साहब मूंखां पुछियो त इहो किताबु अॻु में कॾहिं पढ़ियो अथई? उन ते बाबा खेसि अंसारी साहब सां थियल गुफ़्तगूअ बाबति ॼाण ॾिनी। उन ते चन्ना साहब वॾो टहक ॾिनो ऐं मूंखे शर्मिंदगीअ जो अहसासु थियो। होमस्टेड हॉल खां ओल्ड कैंपस पंधु अचिबो वञिबो हो। रस्ते में मूंखे बाबा ॿुधायो त चन्ना साहब एज़ाज़ी तौर ते यूनिवर्सिटीअ जा कम ॾिसंदो आहे, तमामु वॾो अमलदार रही चुको आहे ऐं शाह अब्दुल लतीफ़ जो वॾो ॼाणू आहे ऐं महबूब अली चन्ना जो भेणियो आहे। महबूब अली चन्ना साहब सां असांजा तमामु घणा गहरा नाता हुआ। तमामु घणो अचणु वञणु हूंदो हो। अॼुकल्ह जा ॿार त माइटनि सां गॾु किथे अचण वञण लाइ तयारु न हूंदा आहिनि, पर उन दौर में कंहिंजे घर ॿारनि बचण खां सवाइ कोन वञिबो हो।
रेशम गलीअ खां अॻु ईंदड़ घटीअ में महबूब अली चन्ना साहिबु रहंदो हो ऐं उन साॻे घर जे मथां अम्मा जी दोस्त चाची ज़ोहरा पिणु रहंदी हुई, जेका पिणु महबूब अली चन्ना साहिब जी वेझी अज़ीज़ हुई। असां पहिरीं मथे वेंदा हुआसीं, अम्मा ऐं अबा उते कचहरी करे पोइ हेठि महबूब अली चन्ना जे घर ईंदा हुआसीं, जिथे राति जी मानी खाइबी हुई। घर में घेड़ंदे ई वॾो पधर हो, जंहिंजे खाॿी कुंड ते बोरची खानो हूंदो हो, जिथां खाधे जी ज़बरदस्त ख़ुशबू ईंदी हुई। अक्सर चाची मानी पाण पचाईंदी हुई ऐं महबूब अली चन्ना साहिब जे घर ई मैडम ज़ीनत चन्ना सां अम्मा जूं अक्सर मुलाक़ातूं थींदियूं। बाबा ॿुधाईंदो हो त महबूब अली चन्ना सां असांजी मिटी माइटी बि आहे। इहो सबबु आहे जो मोहसिन अली चन्ना जो पुटु साले मूंखे हमेशह माइट करे छॾींदो हो। संदसि भेण परवीन जॾहिं होम इकनॉमिक्स कॉलेज कराचीअ में MSc करण आई त हॉस्टल में रहंदी हुई ऐं अक्सर मोकल वारनि ॾींहंनि ते असांजे घर कराची यूनिवर्सिटी हली ईंदी हुई। माफ़ कंदा, मां माइटीअ जे वहकरे में बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जी शख़्सियत खे ई विसारे वेठुसि ऐं मिटी माइटीअ जे चकर में पइजी वियुसि। बेगम ज़ीनत चन्ना जी शख़्सियत इल्मी अदबी कारनामनि, इंसान दोस्ती, समाजी ख़िदमतुनि, सियासी ऐं मुआशी ॾाहप खे जेकॾहिं ॾिसूं त संदसि ख़िदमतूं अणखुटा आहिनि। कंहिं लिखियो त पाण पहिरीं मुसलमान औरत एडिटर हुई, पर मां सम्झां थो त पाकिस्तान ठहण खां अॻु बि का हिंदू अदीबा को रिसालो कोन कढंदी हुई। इन करे इहो चई सघिजे थो त बेगम ज़ीनत पहिरीं सिंधी एडिटर औरत हुई, जेका न फ़क़ति रिसालो एडिट कंदी हुई पर उन जी पब्लिशर बि पाण हुई। उहो रिसालो कुझु साल निकिरंदो रहियो। शम्स साहब चयो त 1951 ऐं 1952, पर उहो रिसालो 1955 खां निकिरणु शुरू थियो, छाकाणि त उन दौर में रिसालनि अख़बारुनि कढण लाइ सरकार खां इजाज़त वठणी पवंदी हुई ऐं रिसाला न्यूज़ प्रिंट ते छपजंदा हुआ, जंहिं लाइ पिणु इतलात खातो परमिट जारी कंदो हो ऐं उहो पनो निहायती सस्तो मिलंदो हो। मारी साल 1955 में बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना कढणु शुरू कयो, जेको अटकल 5-5.5 साल जारी रहियो ऐं पोइ को इंफॉर्मेशन ऑफिसर जेको सिंध में आयो, उन उहा न्यूज़ प्रिंट जी कोटा जेका हुई मारी जी उहा ख़तमु करे छॾी। नतीजे में रिसालो निकिरणु बंदि थी वियो। इन रिसाले सिंधी औरतुनि में तमामु घणी सुजाॻी पैदा कई। पाण नवनि लिखंदड़नि खे हिमथाईंदियूं हुयूं ऐं इहो रिसालो जेको 5.5 साल जारी रहियो ऐं पोइ काग़ज़ जी कोटा सबबु बंदि थी वियो हो। असां सभिनी खे ख़बर आहे त किताब छपरायो या रिसाला बुक स्टॉल वारे खे विकिरे लाइ ॾियो त पोइ पैसनि लाइ उन्हनि जे पोयां धिका खाइणा था पवनि। पाण उहो रिसालो लगातार खोट में हलाईंदी रही। जे काग़ज़ जी कोटा जारी हुजे हा त उहो रिसालो बि शायदि वधीक वक़्तु छपजंदो रहे हा। शुरूआत में शबनम जे नाले सां लिखंदी रही, जो उन दौर में मुसलमान औरतूं पंहिंजो नालो ज़ाहिर कोन कंदियूं हुयूं। शबनम जे नाले वॾो नालो कमायाई। पाण बहितरीन मज़मून निगार, अफ़साना निगार ऐं सहाफ़ती दुनिया में अहम मक़ाम रखंदड़ हुई। संदसि ज़िंदगी जो ॿियो रुख़ इहो पिणु हो त पाण ख़ाकसार तहरीक में सरगर्म रही ऐं सालार जो उहिदो माणियाई। पाण लेडीज़ नेशनल गार्ड में बि सरगर्म रही, जिथे हथियारनि जे इस्तेमाल जी पिणु बाक़ाइदा तरबियत हासिल कयाई। हैदराबाद शहर में मीना बाज़ारूं कराईंदी रहंदी हुई, जिथे ग़रीब औरतुनि खे
मुफ़्त स्टॉल फराहम कंदी हुई, ग़रीबनि जे ऐं खे सम्झंदी हुई, इन करे उन्हनि जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां मदद कंदी रहंदी हुई त जीअं उन्हनि खे इहो अहसासु न थिए त हूअ उन्हनि जी गुरबत जे करे उन्हनि जी मदद करे रही आहे। संदसि अफ़सानो मिठी इन सोच ऐं फ़िक्र जी अकास आहे जेको नसीर मिर्ज़ा साहब रिकॉर्ड करे अव्हांखे ॿुधायो। उन जे ॿुधाइण खां पोइ उन ते ॻाल्हाइण जी हाणे ज़रूरत कोन्हे, न त उन अफ़साने जो मां तनक़ीदी तज्ज़ियो लिखी आयो हुउसि। खेसि शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ लाइ बि ख़ासि अक़ीदत हुई। हर साल शाह लतीफ़ ते थींदड़ कॉन्फ्रेंस में बाक़ाइदगीअ सां शिरकत कंदी हुई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई कल्चरल सेंटर जे मेला कमेटी ऐं यादगार कमेटी जी मेंबर पिणु हुई। जॾहिं भिट शाह तां भेरो करे मोटंदी हुई त लतीफ़ शनासीअ में अॻु खां अॻु भरी हूंदी हुई ऐं अक्सर पंहिंजे साहेड़ियुनि लाइ उतां तबरुक तौरु मिठाई पिणु वठी ईंदी हुई जेका उन्हनि में विरहाईंदी हुई। लतीफ़ जे पैगाम खे आम करणु ऐं उन जे शाइरीअ जो असांजे ज़िंदगियुनि ते इतलाक़ बाबति जाखोड़ींदी रहंदी हुई। मोहतरम अब्दुल्ला चना साहब डॉक्टर गुरबख्शाणी जे तरतीब ॾिनल रिसाले ते सख़्त तनक़ीद कई हुई। खेनि एतिराज़ हो त हुन इस्लाम बाबति शाह भिटाई जा केतिरा ई बैत रिसाले मां कढी छॾिया आहिनि। मिसाल तौरु सुर रामकलीअ में इस्लाम जे बुनियादी रुकनुनि बाबति जेके शाह लतीफ़ बैत चया आहिनि से डॉक्टर गुरबख्शाणी उन रिसाले मां कढी छॾिया आहिनि। मुंहिंजी ज़ाती राय आहे त डॉक्टर गुरबख्शाणी पहिरियों मुहक़िक़ हो जंहिं गंज मां धारियो कलाम धार करे शाह जो रिसालो तरतीब ॾिनो हो। या बदकिस्मती आहे त 3 जुल्दनि में 18 सुर अचे सघिया ऐं चोथों जुल्द शाया थी न सघियो। डॉक्टर गुरबख्शाणी जो शागिर्द डॉक्टर दाऊद पोटो इन कम में संदसि मददगार हो जेको ठेठ मज़हबी ख़्यालनि जो आलिम हो। पर इहो कीअं थो थी सघे त डॉक्टर गुरबख्शाणी उन्हनि बैतनि खे कढी छॾे। डॉक्टर गुरबख्शाणी जेके बैत रिसाले मां ख़ारिज कया तंहिं ते डॉक्टर भैरूमल बहरचंद आडवाणी ऐं डॉक्टर गुरबख्शाणी जे विच में केतिरे वक़्त ताईं सिंधू रिसाले में इल्मी बहस ऐं मुबाहिसा जारी रहिया। ऐं मां हाणे सम्झां थो त ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मोहतरम अब्दुल्ला चना साहब जे इन्हनि एतिराज़नि ते बि तहक़ीक़ थियणु घुरिजे ऐं जेकॾहिं इहो मवाद चना साहब जी फैमिली असांखे फ़राहम करे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चेयर इन्हनि एतिराज़नि ते तहक़ीक़ करे ऐं हक़ीक़तुनि खे आॾो आणण लाइ तयारु आहे। बेगम ज़ीनत चन्ना माहवार मारवी उन खां पोइ 1972 में हफ़्तेवार मारवी रिसालो कढणु शुरू कयो जंहिं लाइ सरकार पारां इश्तिहारनि ॾियण जो वाइदो कयो वियो, पर तंहिं हूंदे बि इश्तिहार न मिली सघिया ऐं इहो रिसालो बंदि करिणो पियो। इन्हनि ॿिन्ही रिसालनि जा लिखियल एडिटोरियल 100 खां वधीक आहिनि। इन्हनि एडिटोरियलनि ते MPhil या PhD थी सघे थी। बेगम ज़ीनत जे लिखणनि ऐं अदबी कारनामनि ते बि PhD थियणु घुरिजे। मूंखे ख़बर कोन्हे त सिंध यूनिवर्सिटी में इन सिलसिले में को कमु थियो आहे या कोन थियो आहे, पर मां इहो वाइदो कयां थो त कराची यूनिवर्सिटीअ जे सिंधी शोबे में हाणे जेको बि शागिर्द PhD लाइ रजिस्टर थींदो उहो बेगम ज़ीनत अब्दुल्ला चना ऐं अब्दुल्ला चना जे कम ते तहक़ीक़ कंदो। जी ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जे लाॾाणे ते हामिद सिंधीअ हिकु ख़त में लिखियो त तोखे ख़बर आहे त संदसि मान ऐं शान कहिड़ो ऐं केतिरो आहे। उन्हनि लाइ ईअं कुझु लिखी छॾियां सो कुझु सूंहे नथो। सिंधी अदीबनि जेको जीजल जे वफ़ात जे मौक़े ते थधाई ऐं धारियाइप खां कमु वरितो आहे तंहिं असांजो कंधु हेठि करे छॾियो आहे। जी
बेगम ज़ीनत चन्ना जो नालो इन लाइ लापरवाही करे को तारीख़ में हेठि मथे कोन थींदो। बाक़ी ईअं ज़रूरु आहे त तारीख़ अहिड़नि अहसान फरामोशनि ते ज़रूरु ॾुख कढंदी ऐं जेके जीजीअ जे लाइ रुगो ताज़ियती ठहराव बहाल न करे सघिया। हूअं बि कंहिंजे करण ऐं चवण सां कंहिं शख़्सियत जो नालो तारीख़ मां निकिरी नथो सघे। जीजी अॼु असां वटि न आहे त संदसि कयल यादगार कमु असां वटि मौजूदु आहे। संदसि माहवार रिसालो मारी ऐं पोइ हफ़्तेवार रिसालो मारी मौजूदु आहिनि। संदसि केतिरियूं लिखणियूं महिराण ऐं अदीब सिंध ऐं ॿियनि रिसालनि में मौजूदु आहिनि। संदसि इहे कोशिशूं यादगार आहिनि जेके हिन जदीद अदब लाइ उन जो महिमार सां कुल्हो कुल्हे में मिलाए मूंखां सिंधी अदीबनि जो इहो तारीख़ी जुलूस बि नथो विसरे जेको अयूब जे दौर में एहतजाज जो खुलियल अलम हो ऐं जंहिंजी रहबरी बेगम ज़ीनत चन्ना कई हुई। बेगम ज़ीनत चन्ना निहायती बेबाक, बहादुर ऐं सियासी शऊर रखंदड़ ख़ातून हुई। इन हवाले सियासी हवाले सां हुन जूं बेगम नुसरत भुट्टो साहब केतिरियूं गॾिजाणियूं थींदियूं रहियूं ऐं पीपल्स पार्टी वारनि खेसि इहा बि ख़ातिरी कराई हुई त हू खेसि औरतुनि जे मख़सूस सीट ते हिकु सीट ॾींदा, पर अॻिते हली इहो मामिलो ईअं कोन थी सघियो। जॾहिं शेख अयाज़ खे जेल में विधो वियो त अदीबनि एहतजाज करण लाइ जुलूस कढणु चाहियो, पर हमीद सिंधीअ खे ज़िलई इंतिज़ामिया चिता ॾिनो त जे हुननि ईअं कयो त हुकूमत कार्रवाई कंदी। इन ॾिस में बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो किरदारु निहायती बहितरीन ऐं हिकिड़ो हिमथाईंदड़ हुओ। रशीद भट्टीअ जी जियारियो जिन में लिखे थो त अयाज़ जी गिरफ़्तारी जो ज़मानो हो सिंध जे अदबी हल्के सिंधी अदबी इज़हार जे ज़रियनि ख़िलाफ़ जबर ऐं ॾाढ जी पॉलिसी ऐं अयाज़ जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरे ऐं जुलूस कढण जो प्रोग्राम ठाहियो ऐं उन जो सॾु ॾिनो। सुबुह जो जुलूस निकिरणो हो। सिंध जे कुंड कुड़छ मां अदीब जे कठा थिया हुआ। शाम जो कुझु दोस्त डॉक्टर्स कॉलोनीअ जे हिकिड़े नंढड़े बंगले में वेठा सुभाणे लाइ सोची रहिया हुआ। हमीद ॾाढो मायूस हो। कलम 144 हेठि न रुगो जुलूस ऐं जलसे ते पाबंदी हुई, पर हमीद जे बहसियत मुंतज़िम सरकारी हलकनि मां तंबीह मिली चुकी हुई त इहो जुलूस न कढियो वञे, ॿीहर न त सरकार पुरतशद्दुद ज़रिया इस्तेमालु करे जुलूस खे रोकींदी ऐं ख़तमु कंदी। ॿुॾतर में हासूं त जुलूस कढूं या न, आख़िर इन 605 वारी सूरत हाल खे बेगम ज़ीनत चन्ना अचे ख़तमु कयो। सुभाणे जलसो थींदो ऐं जुलूस निकिरंदो। हुन उथंदे सभिनी खे चयो, तव्हां वञी तयारी करियो ऐं भाभी कमर मिसिस तनवीर अब्बासी खे साण वठी कार में हली वई। मां, हमीद, तनवीर, नासिर, सलीम ऐं ॿिया दोस्त ज़ीनत प्रेस आयासीं। वठ करे पेंटरनि वटां बैनर खयासीं। प्रेस में अचे उहे लकड़नि में हणी तयारु कयासीं। प्ले कार्ड लिखियासीं, लकड़नि में जोड़े तयारु कयासीं ऐं सुबुह जो अचण जो ख़्यालु ऐं फ़ैसिलो करे वञी पंहिंजे पंहिंजे घरनि में थानीका थियासीं। सुबुह जो दोस्त कठा थींदा विया। ज़ीनत प्रेस जे ॿाहिरां ॿिन्ही रस्तनि ते कुर्सियूं रखी वेहण जो इंतज़ाम कयो वियो। हर कंहिं पंहिंजा पंहिंजा बैनर ऐं प्ले कार्ड हथनि में खयां दोस्त निकिरण लाइ बेचैन हुआ, पर असांखे अञा कंहिंजो इंतज़ारु हो। आख़िर उहो इंतज़ारु ख़तमु थियो। बेगम चन्ना ऐं कमर तनवीर पंहिंजे कारुनि में अदीब अदब दोस्तनि खे वठी अची उते पहुतियूं। जुलूस खे रूप ॾिनो वियो। बेगम चन्ना अॻियां अदीबाउनि खे बीहारियो। उन्हनि जे पोयां बुज़ुर्ग अदीब
गदाई साहब, गिरामी ऐं डीपलाई ऐं पोयां टिन जे लाइनुनि में सवें अदीब गॾिजी विया ऐं सभ खां अवल बेगम ज़ीनत चन्ना ऐं जीजी ज़रीना बलोच पंहिंजे हथनि में बैनर खयां ऐं जुलूस जी अॻुवाणी कई। हाणे हलो, बेगम चन्ना विख विझंदे चयो, ॾिसूं था त अयूब जा कुता कीअं था असांखे रोकीनि। ऐं पोइ जुलूस पुलिस जे वॾे अटाले जे पहिरे में तय थियल रस्तनि तां थींदो पके किले में शहीद होशूअ जी तुरबत ते गुलनि चाढ़ण सां ख़तमु थियो। इहे रूह परवर, उत्साह ॾियारींदड़ ऐं हौसलो वधाईंदड़ नज़ारा उन क़ौमी जदोजहद वारे दौर में ॼण रोज़मर्रा जा मज़र हुआ ऐं रोज़मर्रा जा लका पिण हुआ। हा त ख़तमु थी वियो। इहा हुई बेगम चन्ना जी सूरियाई। ॻाल्हि ख़तमु करण जो हुकुम थियो आहे, मां ॻाल्हि ख़तमु थो कयां, पर हिकिड़ी ॻाल्हि करणु ज़रूरी थो सम्झां। जॾहिं बेगम ज़ीनत चन्ना शबनम जे नाले सां लिखंदी हुई, उन दौर में अब्दुल्ला चन्ना साहब बि लिखंदो हो। अब्दुल्ला चन्ना साहब खे शबनम जूं लिखणियूं ॾाढियूं वणंदियूं। हुन महबूब अली चन्ना खे ख़त लिखियो, जेको ज़ीनत चन्ना जो वॾो भाउ हो, त जी मूंखे इजाज़त ॾियो। जी नंढो भाउ, जी माफ़ी, मूंखे जे इजाज़त ॾियो त मां खेसि ख़त लिखी सघां ऐं संदसि लिखणनि बाबति को अदबी गपशप थी सघे। चन्ना साहब इहा इजाज़त ॾिनी ऐं अब्दुल्ला साहब शबनम खे ख़त लिखंदो रहियो ऐं उहे ख़त जेकॾहिं फैमिली वटि हुजनि त उन्हनि ते बि तहक़ीक़ थी सघे थी त उहे केतिरे क़दुरु अदबी ख़त हुआ, पर मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे त उहे अदबी ख़त पोइ ज़ाती ख़तनि में तब्दील थिया ऐं ज़ाती ख़त पोइ जेको आहे सो सेवण जे असिस्टेंट कमिश्नर जे किले वारी जाइ में सख़्तु मींहं जे बावजूदि हिकु शादीअ जो बाहिस बणिया। अवां जी सभिनी महिरबानी। ऐं आपा नूर खे इजाज़त गुज़ारिश कंदसि त स्टेज ते अचनि। त मूंखे बसि उहो ई चहिरो यादि ईंदो आहे त उहो चहिरो बि थी सघे थो आउं ग़लति हुजां, थी सघे थो आउं सही हुजां, पर अहिड़ो ई चहिरो हो। सभिनी वटि जीअं यादगिरियूं आहिनि, ऐं ज़ाहिर आहे अञा तव्हां ॿुधंदो, कुरैशी साहिब जिन ॾिठा आहिनि, महताब आहे, अञा तव्हां घणो कुझु ॿुधंदो। ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि करणु चाहींदुसि। असांजो सिंधी अर्बन क्लास मौजूदु आहे, अॼु जेको असांजो सिंधी अर्बन क्लास आहे, या असांजो गैर सिंधी अर्बन क्लास जेको आहे, उनजो ख़्यालु आहे त असां माज़ीअ में पुठियां असीं निहारियूं त सिंध में सिर्फ़ु वॾेरा आहिनि, जहालत आहे, असां अज़ल खां ॼट आहियूं, ॻोठाणा आहियूं। कराचीअ में ॻाल्हाइबो आहे, पुछंदा आहिनि, अच्छा आप सिंध में कभी रही हैं? बाबा सिंध में ई रहूं था। इन सॼी सूरत हाल में बेगम चन्ना जी जॾहिं ॻाल्हि थिए थी, पुठियां अमर सिंधू, अरफाना मल्हा सवेर ॾिठमि त वेठियूं आहिनि। सिंध जा ऐं हींअर सलीम मेमन साहिबु जेको कुझु तव्हांजे साम्हूं ॻाल्हायो, उहो ॾाढो फ़ख्रु जोॻो आहे। सिंध जे जदोजहद, सिंधी समाज जी सुजाॻी, सिंध जी सियासी सुजाॻी, इन सॼे में अॼु बि ॾिसूं था त शाह साईं जेके बि किरदार जिन ते शाइरी कई, अॼु असीं ॾिसूं था त अॼु बि बेगम चन्ना जो ज़िक्र ॿुधूं था। अॼु बि असांखे सिंधी औरत ई हर जलसे जुलूस में अॻियां बीठल नज़र अचे थी। अॼु बि
जंहिंजो बुनियादु असां जेकॾहिं पुठियां वञूं था 1947 खां पोइ जो समाज, 1947 खां पोइ 1947 खां पोइ सिंध जो चहिरो ई बदिलजी वियो, ॿोली बदिलजी वई, घरनि में ॿी ॿोली अची वई, माण्हुनि जी सुपीरियरिटी कॉम्प्लेक्स जेको हो उहो हुननि उन जो इज़हार जेको आहे सो ॿोलीअ जे ज़रिए करणु शुरू कयो। हिकिड़ी ॿी ॿोली, हिकिड़ो ॿियो अंदाज़ सोच जो, माण्हुनि जो ख़्यालु हो सिंधी माण्हुनि जो त अर्बन थियण जे लाइ, शहरी थियण जे लाइ, छो त बदनसीबी असांजी इहा हुई त सिंध जो जेको अर्बन क्लास हो, जेको हिंदू अर्बन क्लास हो, उन्हनि खे ज़ोरीअ हितां कढियो वियो, जंहिंमें बहरहाल सिंधी ॻाल्हाइण वारा असीं नथा चई सघूं त मुकमल तरह सां उहे इन्वॉल्व हुआ, त उन्हनि खे वञणो पियो। उहो जेको नुक़सानु हो, उहो नुक़सानु सिंधी ॿोलीअ जो बि नुक़सानु हो, सिंध जो बि वॾो नुक़सानु हो। जॾहिं असां मारवी जी ॻाल्हि था करियूं, सवेर जेतिरो ई असां ऐं जंहिं ॾींहं खां इन ॻाल्हि ते असीं मुतफ़िक़ थिया आहियूं तलत सां त हिते ॻाल्हाइणो आहे, ऐं उन ॾींहं खां इहा ॻाल्हि सोचियां पई, बेगम ज़ीनत चन्ना जो खे वॾो क्रेडिट वञे थो। तव्हां सोचियो 1947 खां पोइ, पार्टीशन खां पोइ सिंध जो जॾहिं चहिरो बदिलजी थो वञे, सिंधी ॿोलीअ खे उन जे लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज साम्हूं अची थो वञे, ख़ुदि सिंधियुनि जे हथां उहो चैलेंज साम्हूं थो जॾहिं अचे त पंहिंजी ॿोलीअ खे जीअरे रखण जे लाइ उहा बि सिंध जी लेखका आहे जेका उथी बीहे थी, मारवी जे नाले सां रिसालो कढे थी ऐं पाण बि लिखे थी ऐं लिखाए बि थी। ऐं इन खां पोइ ज़ाहिरा जेका सॼी संदसि जदोजहद आहे, चवण आउं इहो थी चाहियां, असांखे जेको कुझु तव्हां ॿुधो आहे ऐं जेको कुझु तव्हां न ॿुधो आहे, घणो कुझु जंहिंजी तव्हांखे ख़बर न आहे, असांखे असांजे नस्लनि खे, असांजी यंग जनरेशन खे, असांजे अर्बन जेको हाणे उहो अर्बन क्लास जेको पंहिंजे बुनियाद खां कटिजी वियो आहे, जेको हिते इन सां हाणे ॻंढियल ई न आहे, उनखे फ़ख़्रु हुअणु घुरिजे त असां तमामु पोयां खां असांजूं औरतूं कारोकारी असांजी बुनियादी तरह सां असांजी रस्म न आहे जेका हींअर हर तरफ़ फैलियल आहे। असां पुठियां खां घणो बेगम चन्ना खां बि पहिरीं खां जेसीं पुठियां वञूं त असां तमामु पुठियां खां पढ़ियल लिखियल औरतूं असांजे समाज में नुमाया तरह सां रहियूं आहिनि ऐं मर्दनि सां गॾु बीठियूं आहिनि। अब्दुल्ला चन्ना साहिब जो ज़िक्र हलियो, उहे मर्द सां वटि रहिया आहिनि जिन फ़ख़्र सां पंहिंजनि औरतुनि खे हिन समाज में अॻियां वधण जी इजाज़त ॾिनी या हुननि सां गॾु हलिया। इहो सभु सिंधी समाज अहिड़ो रहियो आहे, इन ते फ़ख़्रु करणु घुरिजे। इहो न असांजो अर्बन क्लास जेको शहरी, असांजो नओं शहरी क्लास जेको हाणे ज़ाहिर अधु अंग्रेज़ी थी चुको आहे, अधु अंग्रेज़ थी चुको आहे, उन खे ख़बर हुअणु घुरिजे त हीअ धरती, हीअ सिंध फ़ख़्र जहिड़ी धरती आहे। हिन सिंध में अॼु बि बेगम चन्ना जंहिं ॻाल्हि जो बुनियादु विधो, उन बुनियाद ते अॼु बि असांजूं न्याणियूं आहिनि, असांजूं औरतूं आहिनि जेके हज़ार मुखालफ़तनि जे बावजूदु जेके विढ़नि थियूं, बीहनि थियूं ऐं अहिड़ा ई जुलूस जंहिंजो सलीम मेमन साहिबु ज़िक्र कयो, वक़्त जा अहिड़ा जुलूस जेके अहिड़ा ई जुलूस जीअं जंहिंमें इहा ॻाल्हि थी त बेगम चन्ना सभिनी खां अॻियां अची बीठी ऐं हुन चयो त आउं ॾिसां थी त अयूब जा कुता असांखे छा था कनि। कुता मुल्क में अॼु बि आहिनि, अॼु बि आहिनि, पर बेगम चन्ना जहिड़ियूं औरतूं बि अॼु बि आहिनि जेके चवनि थियूं त ॾिसूं था त ही कुता असांखे छा था कनि। सो आउं पंहिंजी ॻाल्हि मुख़्तसिर असुल ॻाल्हियूं त तव्हां सां महताब कंदी। थैंक यू। ऐं
कंहिं औरत जो छा आउं सवेर मूं इहा बि ॻाल्हि हिते वेठे सोची त कंहिं औरत जो छा हिकिड़ी अजीब शइ आहे, इनक़िलाबी मर्द, तव्हां हिकिड़ो फ़र्क़ु ॾिसो, इनक़िलाबी मर्द, ज़हीन मर्द, बाशऊर मर्द, घणो घणो करे तव्हां अकेलो जो हुनजो नालो आहे त घणो घणो करे तव्हां पुठियां उनजे नसलनि में ओड़ा ॿार, ओड़ो औलाद घटि घटि ॾिसंदा। इनक़िलाबी औरत, बाशऊर औरत, उनखे जे दुनिया मां जॾहिं वेंदी हली त तव्हां हुनजे नस्ल खे, तव्हां हुनजे औलाद खे जॾहिं ॾिसंदा त तव्हांखे ख़बर पवंदी त इहा माउ कीअं हुई, जंहिं फ़क़ति धरतीअ जे इनक़िलाब जी ॻाल्हि कान कई, जंहिं फ़क़ति ॿोलीअ जे लाइ कान उथी बीठी, जंहिं फ़क़ति समाज खे बदिलाइण जे लाइ ॻाल्हि न कई, पर हुन पंहिंजे घर में हुन जा मिसाल ठाहिया। ऐं हीअ सभु तव्हांजे अॻियां हुनजो औलाद जेको वेठो आहे, ज़ाती तरह सां जिन खे आऊं हाननि खे थी सुञाणा, ऐं इन जो हिकिड़ो वॾो मिसाल आहिनि। आऊं आपा महताब खे दावत ॾींदसि त हू स्टेज ते अचनि। सिंधी माशरो जंहिं ते लफ़्ज़ी तौर ते त असां घोर था वञूं, क़ुर्बान था वञूं, छा उहो सिंधी माशरो जंहिं जूं ॻाल्हियूं कजनि थियूं, अॼु उहो सिंधी माशरो उहे मौजूदु आहे? मूंखे ईअं थो लॻे त 70-75 साल अॻु में असांजो मर्द बि लिबरल हुयो, असांजी औरत बि लिबरल हुई। सवाल इहो थो पैदा थिए त उन लिबरलिज़म खे अॼु छा थी वियो? तव्हां इहो सोचो त जेकॾहिं मुंहिंजो बाबा इहो फ़ैसिलो न करे त मूंखे धीअरुनि खे पढ़ाइणो आहे, त अॼु असां किथे हुजूं हा? हुनखे 4 धीअर, हिकिड़ो पुटु ॼाओ, सभिनी खां नंढो। हुन इहो इंतज़ारु न कयो त जॾहिं पुटु ॼमंदो त पोइ हुनखे पढ़ाइबो। नैंदेरे जे हिकिड़े नंढड़े ॻोठ मूं हुन पंहिंजी धीअरुनि खे कढियो, हैदराबाद बदिली कराए आयो। असांखे त अहसास बि कोन हुयो त असां छा थींदासीं, छा न थींदासीं। पर हुनजो एतमाद ऐं इहो सेखारणु, इहो चवणु त ज़िंदगीअ में पंहिंजी राह ठाहियो, उन जे करे अॼु मां हिते मौजूदु आहियां। असांजे साम्हूं केरु हुया? असां खां अॻु में केरु हुया? मूंखे बेगम ज़ीनत चन्ना कीअं थी यादि अचे। मां 4 दर्जो पढ़ंदी हुअसि ट्रेनिंग कॉलेज में, त अम्मा खे मैसेज मोकिलियईं त तूं पंहिंजे धीअरुनि खे रेडियो ते मोकिल। अल्लाह तोभां, रेडियो, छोकिरियूं छो वञनि? पर उन खां अॻु में हूअ पाण मिसाल क़ाइमु करे चुकी हुई, पंहिंजी धीअ खे रेडियो ते मोकिले। आपा नुसरत वॾो नालो हुयो। ॻाल्हि इहा आहे त हिते जेका भेट थी थिए त मर्द बाशऊर, औरत न। पर अचो रोल रिवर्स था कयूं असां। महिरबानी करे मर्द घर संभालनि, असां ॿाहिरि वञी नौकरी था कयूं, हलाए ॾेखारनि, हिकिड़ो महीनो बजट में कढनि, कपिड़ा इस्त्री करे ॾियनि, नौकरीअ जे लाइ उहो घर खां निकिरो, पाण संभालनि, बचड़ा संभालनि, ॿोड माण्हू ठाहिनि, ख़बर पइजी वञे। ॻाल्हि इहा आहे त को बि माशरो, सुधरियल माशरो, औरत ऐं मर्द जे साथ खां सवाइ हली नथो सघे। बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना, 2 हस्तियूं।
हिकु नालो। उनजी औलाद सुधरियल, पढ़ियल, बाशऊर औरत जे करे। अब्दुल्ला चन्ना साहब त कोन वेही ॿारनि खे पढ़ाईंदो हूंदो, स्कूल त कोन मोकिलींदो हूंदो, उन सां शऊर जी ॻाल्हि करण जो हुन वक़्तु न हूंदो। हू क़ौम ऐं मुल्क जे इंतिहाई अहम उहिदनि ते रहियो, रणकच्छ जो मुआहिदो कयईं, जेको अॼु बि हिकिड़ी तारीख़ आहे। पर बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जेको कमु कयो, अॼोके ज़माने में जेके फ्रेज़िस था ॿुधजनि, एंटरप्रेन्योरशिप, एम्पावर्ड वुमन, एजुकेशनिस्ट, उन ज़माने में उहे सभु कम अमली तौर ते कया आहिनि। एंटरप्रेन्योरशिप अॼु पिया ॿुधूं न, उन ज़माने में हुननि औरतुनि खे एम्पावरमेंट करणु सेखारी। मूंखे जॾहिं इहो मैसेज मिलियो धीअनि खे मोकिलियो रेडियो ते, त आपस कीना तयारु थी वई, जेका सभिनी खां घटि ॻाल्हाईंदी उहा ॾेढो ते वई ड्रामा करणु, फीचर्स में वञणु। पोइ असां शेपरॉन थी वेंदा हुआसीं, उनखे मां बचाईंदी हुयसि। अकेली कीअं वेंदी छोकिरी, बुरको पाए, रेडियो पाकिस्तान, हैदराबाद, MB अंसारी साहिबु हीअं करे वेठो हूंदो, सॼी जेका कास्ट हूंदी ड्रामनि जी, उहे सभु हथ ॿधी बीठा हूंदा हुआ। 5-5 ॾींहं रिहर्सलूं हलंदियूं हुयूं ऐं शानदार ड्रामा ऐं प्रोग्राम्स थींदा हुआ। मां ऐं मुंहिंजो भाउ आफ़ताब मुस्तफ़ा कुरैश साहिब जे ॿारनि जी ॿारीअ में वेंदा हुआसीं। असांजो तारुफ़ थींदो हो, उहो पुछंदो हो कहिड़ो बैत ॿुधाईंदो, असां बैत ॿुधाईंदा हुआसीं। चवण जो मतिलबु इहो आहे त सिंधी माशरो लिबरल रहियो आहे। हाणे अॼुकल्ह जेको अज़ाब आहे असांजे मथां, उहो लिबरलिज़म ख़तमु थी वियो। मज़हब जे नाले में सभु रस्मूं रवाज सभु ख़तमु। बेगम ज़ीनत चन्ना उहो किरदारु रही आहे जंहिं बग़ैर कुझु लेक्चर ॾियण जे, पंहिंजूं तारीफ़ूं कराइण जे, अमली तरह सां औरतुनि खे हिकु तरफ़ लॻायो। उन ज़माने में जेको कोई सोचे न पियो सघे, उहे कम उहो पाण अमली तौर ते करे पई। तालीम याफ़्ता औरत, बाशऊर औरत, सभिनी खे गले हलाइण वारी औरत। असांखे इहो यादि आहे, मां त इलाही नंढी हुयसि, पर मूंखे इहा ख़बर आहे त संदसि वॾनि ख़ानदाननि सां दोस्ती तालुक़ क़ाइमु रहियो। हुन ख़ानदाननि खे मिलायो, औरतुनि खे हिमत ॾियाराई। मां सलीम चन्ना साहिबु किथे आहे? अच्छा, उन जेको किताबु सहेड़ियो आहे, उन में नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं लिखियूं अथई। मूंखे पहिरियों दफ़ो ख़बर पई पए त बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना छा छा कंदी हुई। नंढी खां नंढी ॻाल्हि, नंढी खां नंढी ॻाल्हि, इहा वॾी ख़िदमत कई आहे हुन। असां जूं उहे औरतूं जिन उन ज़माने में कम कया, जेके अॼु माण्हू हथ पेर था हणनि त असां कयूं, उन हिकु हिकु शइ जो ज़िक्र कयो आहे। इहे ॻाल्हियूं सहेड़णु ॾाढियूं ज़रूरी आहिनि। असां वींदड़ न सुलायूं, हाणे वञूं पिया, ॾिसो था वॾा कान था चढ़ी सघूं। दिस इज़ वॉट नेचर इज़, दिस इज़ वॉट टाइम डज़ टू यू। पर असांजो उहो तालुक़ जेको उन ज़माने में क़ाइमु थियो, अॼु बि क़ाइमु आहे। निगहत ऐं मां साॻे वक़्त में यूनिवर्सिटी में हुआसीं, त
तरत में मूंखे उहे ख़ूबियूं नज़र थियूं अचनि जेके संदसि वालदा में हुयूं. शी इज़ वेरी एक्टिव. शी पुट women together. दुनिया ज़माने जा सैर करे आपा ज़ीनत में जेके ख़ुसूसियात हुयूं औलाद में अचणु ज़ाहिर आहे, तमामु नेचुरल आहे, पर उन्हनि खे प्रैक्टिकली करणु ॾाढो मुश्किल थींदो आहे. सो अॼु असां जंहिं ख़ातून खे यादि था कयूं उन जा हिन माशरे ते वॾा अहसान आहिनि. ऐं सुठी ॻाल्हि आहे त असां पंहिंजे उन ख़वातीन खे यादि कयूं, उनजे कारनामनि खे डॉक्यूमेंट कयूं ऐं असां उन्हनि खे अॻिते वधायूं. आम तरह त जेके चयो थो वञे त सिंधी ईअं सिंधी हूअं बेकार, उनखे ख़बर ई कोन्हे त असां केरु आहियूं, छो असां ॿुधायूं कोन था. छा हाणे असांजे लाइ इहो रहिजी वियो आहे त कारोकारी थी सघिजो, जेका असांजी रस्म ई कोन्हे. कारोकारी कारोकारी त मां शायदि पने आकिल में वई हुअसि हिकिड़ो दफ़ो, उते मां तकरीर कई. मूं चयो उन मर्द खां वधीक बेग़ैरत को मर्द थी नथो सघे जेको पंहिंजी घर जी औरत खे नंगो करे. शरीफ़ इंसान जी टोपी लहंदी आहे त हेॾे होॾे ॾिसी मथे ते विझंदो त कंहिंखे ख़बर न पवे. ही कहिड़ा बेग़ैरत मर्द आहिनि जेके इन में पंहिंजो शान था सम्झनि कि गैरत इन कम में अची रही आहे. तूं पंहिंजो पाण खे सुञाणो ऐं शुक्रगुज़ार थियो पंहिंजी औरतुनि जा जेके तव्हांजी इज़त थियूं रखनि. तव्हांजी इज़त ऐं मान मर्तबो औरत थी रखे. हक़ीर सम्झो उन्हनि खे. कीअं तव्हां हक़ीर सम्झंदो? या कुदरत जे तरफ़ खां ॾिनल आहे. मर्द बि थी सघे थो, औरत बि थी सघे थी, पर जेकॾहिं तव्हां पाण खे इज़त नथा ॾियो, पंहिंजी औरत खे इज़त नथा ॾियो, तव्हां कुझु बि कोन आहियो. बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जा अहसान हिन माशरे ते इहे आहिनि त हुन हर उहो कमु अमली तौर ते पहिरीं पाण कयो ऐं उन खां पोइ सभिनी खे राह ॾेखारे. आपा सकीना रेडियो ते वई, मां फॉलो कयो. रेडियो पाकिस्तान हैदराबाद मुंहिंजी दर्सगाह आहे. असां उतां सिखियासीं कीअं ॻाल्हाइजे, कहिड़े नमूने सां पंहिंजी ॻाल्हि खे पेश कजे, ऐं पोइ पंहिंजी महिनत. इहे सभु शयूं इन्हनि औरतुनि असांखे करे ॾेखारियो. उन्हनि रुगो तकरीरूं कोन कयो, अमली तौर ते कयूं. आपा रूबी ते वेठी आहे, असांखे ख़बर आहे आपा नुसरत ऐं आपा रूबी जी केतिरी दोस्ती आहे. ये दोस्तियूं हलनि थियूं, ख़ानदान मिलनि था. ऐं अॼु बि बेगम ज़ीनत चन्ना जी जेका भाणे जी हुई आपा अख्तर, उनजे ॿारनि सां मुंहिंजो अॼु बि तालुक़ु आहे. तरत सां मुंहिंजो अॼु बि तालुक़ु आहे. निगत खे ॾिसी अॼु दिलि ख़ुशि थी वई. आपा नुसरत सां असांजो इज़त जो मुहबत जो तालुक़ु आहे. ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इन्हनि शख़्सियतुनि खे जीअरो रखूं, पंहिंजी तारीख़ जे अमली सुफ़नि में उन्हनि जा नाला ॾियूं. कहिड़े नमूने सां हुननि जो शऊर हुननि जी औलाद में मुंतक़िल थो थिए, कहिड़े नमूने सां उहा औलाद पंहिंजे माउ पीउ जे नाले खे जीअरो थी रखे. फ़ख़ुरु करणु खपे उन्हनि सभिनी शयुनि ते, उन्हनि औरतुनि ते जेके ॿियनि जे लाइ हिकिड़ो चिराग जे मिसल हलनि थियूं, रोशनी ॾेखारण वारियूं. तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे असां उन हस्तीअ खे अॼु यादि था कयूं. ज़ीनत जेकॾहिं हुई त वाक़ई ज़ीनत हुई. घर जी रोशनी, घर जी रोशनी चिराग सिंज तारनि वांगुरु. सो तमामु घणी मुबारकबाद जी ॻाल्हि.
मुंहिंजे लाइ फ़ख़्र जी ॻाल्हि त मां अॼु हिते मौजूदु आहियां। 2 ॾींहं अॻु में थिया त ॻाल्हाए न सघां हा, पर हिकिड़ी डिटर्मिनेशन हुई, मुंहिंजो जहिड़ो बि आहे ॻाल्हाइबो ज़रूरु। सो तमामु घणी मुबारकबाद। सो बि आहे, को बि बार बार चयो पिए अदा शम्स। ऐं वॾी ॻाल्हि त अदा हमीद सिंधी यादि थो अचे, छो त मारवाड़ी साल कढण में हुनजो वॾो रोल रहियो ऐं उनजो ख़ानदान बि अॼु इन कंटिन्यूएशन में मौजूदु आहे। ऐं मुस्तफ़ा कुरैशी साहब खे हाणे दावत ॾींदसि त उहे अची माइक संभालिनि। हुनजी मग़फ़िरत थिए। मां ख़राज तहसीन पेश कयां थो बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जी खे, जे धीअनि खे, हुनजी औलाद खे। केॾियूं ख़ुशनसीब आहिनि उहे माउरूं जिन जी औलाद पंहिंजे वालिदैन खे यादि करे थी। ऐं मां शुक्रियो बि अदा कयां थो सोबिया जो, जिन हिननि खे हिन तक़रीब जे खे मुनक़िद करण में आसानी फराहम कई। मुशाहिदा चंद यादूं। हाणे 1919 खां वठी 1974 जो सफ़र ज़िंदगी जो ईअं थो लॻे ॼण चंद मिंटनि में गुज़री वियो, पर उहे केॾियूं वॾियूं हस्तियूं, वॾियूं शख़्सियतूं आहिनि जिन उन्हनि चंद मिंटनि में अहिड़ा अहिड़ा कारनामा सर अंजाम ॾिना, अहिड़ा अहिड़ा कम कया, अहिड़ियूं अहिड़ियूं ख़िदमतूं कयूं जो अॼु 2025 में बि असीं उनखे यादि पिया कयूं ऐं सदियुनि ताईं इहे रहंदियूं। 1955 रेडियो पाकिस्तान हैदराबाद, मुंहिंजो उतां ई बेगम साहिबा सां ॼण ताल्लुक़ रहियो। भाई खान जी चाढ़ी, होमिसिड हॉल जो पार्क, विच में बिल्डिंग, आरज़ी रेडियो पाकिस्तान जी इंस्टॉलेशन थी, जंहिंजी ओपनिंग उन वक़्त जे वज़ीर इत्तलात व नशरियात पीर अली मोहम्मद शाह राष्ट्री साहब कई हुई, जंहिंमें रेडियो पाकिस्तान जा जेके ऑफिसर, जिनमें ज़ेड बुखारी डायरेक्टर जनरल रेडियो पाकिस्तान, रेडियो हैदराबाद जो डायरेक्टर हबी नसीम साहब, प्रोग्राम प्रोड्यूसर्स इलियास इश्क़ी, MB अंसारी ऐं सिंध जूं वॾियूं शख़्सियतूं मखतूम मोहम्मद ज़मा तालिबुल मौला, सरदार मोहम्मद अली शाह जामोट, डॉक्टर नबी बख्श बलोच, इहे शख़्सियतूं ऐं पोइ बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना बि उन तक़रीब में मौजूदु हुई। होमस्टेड हॉल जे साम्हूं इमारत आहे जंहिंमें बेगम ज़ीनत जी रिहाइश हुई। गोया रेडियो स्टेशन बेगम साहिबा जो पड़ोस थी वियो। जॾहिं पाड़ो थी वियो त पाड़े वारनि जो त वॾो हक़ु थींदो आहे ऐं उहो हक़ु हुननि बख़ूबी निभायो। उहो ईअं त रेडियो खे एस्टेब्लिश करण में बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो वॾो हथु आहे, वॾो हिसो आहे, जो उते रेडियो जे ऑफिसरनि खे MB अंसारी या इलियास इश्क़ी या ॿिया जेके हुआ, उन्हनि खे आवाज़नि जी ज़रूरत हुई, उन्हनि खे ख़वातीन ऐं फीमेल वॉइसिस जी ज़रूरत हुई। ख़वातीन प्रोग्राम जे लाइ, बल्कि ख़वातीन जो प्रोग्राम थींदो हो सुगड़ियनि सथ जे नाले सां, महताब, मां महताब राष्ट्री चवां या महताब चन्ना, तॾहिं त महताब चन्ना ई उहा कंदी हुई। त उन में बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना वॾी दिलचस्पी वरिती ऐं ख़वातीन खे राग़िब कयईं रेडियो पाकिस्तान हैदराबाद जे प्रोग्रामनि में हिसो वठण लाइ। हता के हुन पंहिंजी धीउ नुसरत चन्ना, मां हुनखे नुसरत बलोच थो चवां, नुसरत चन्ना थो चवां, उहा बि रेडियो में ॾिनई, इजाज़त ॾिनई त रेडियो जे हैदराबाद ड्रामनि में हिसो वठे। ऐं हुन अहिड़ो हिसो वरितो, लीडिंग रोल कंदी हुई,
हर हफ़्ते ड्रामो थींदो हो ऐं नंढी उमिरि हुई 12-13 सालनि जी उमिरि हुई ऐं लेकिन कमाल जा ड्रामा थिया क्लासिक्स उन्हनि ड्रामनि जो क्लासिक्स में शुमारु थिए थो काश के उहे प्रिज़र्व हुजनि हा ऐं उन में ॿियूं आवाज़ूं हुयूं नसीम मुग़ल हुई सीमा हुई नुज़रत हुई निगहत हुई महताब चन्ना जी भेण वॾी भेण सकीना चन्ना हुई इहे सभु हुयूं पर लीडिंग रोल नुसरत चन्ना जो हूंदो हो नुसरत चन्ना पोइ मेडिकल में एडमिशन वरिती वई हली त उन जी जाइ ते हिकु चन्ना वई ॿी चन्ना अची वई यानी महताब चन्ना ऐं उन जेको मेयार क़ाइमु रखियो हो ड्रामनि जो महताब चन्ना उहो ई मेयार क़ाइमु रखियो ऐं बल्कि उन में इज़ाफ़ो कयो ऐं काश के उहे तमामु ड्रामा असां वटि प्रिज़र्व इहो असांजो क़ौमी अलमियो आहे जो अहिड़ा असासा अहिड़ा ख़ज़ाना असां वटि प्रिज़र्व न आहिनि इहो वॾो नुक़सानु आहे असांजो क़ौमी नुक़सानु आहे बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो ख़ाविंद अब्दुल्ला चन्ना साहब कमिश्नर लेवल जो ऑफिसर उन वक़्त जी हुकूमत हुननि खे हिकु ज़िमेदारी सौंपी हुई उहा ज़िमेदारी हुई रन ऑफ कच्छ जो मसइलो ऐं अब्दुल्ला चन्ना साहब उन रन ऑफ कच्छ जो मसइलो निहायत पंहिंजे सलाहियतुनि सां ख़ूबियुनि सां उनखे निभाईंदो रहियो ऐं उन में मसरूफ़ रहियो हू होॾां मसरूफ़ हो ऐं बेगम हेॾां मसरूफ़ हुई इल्मो अदब सक़ाफ़त समाजी ख़िदमतुनि में शालती मिठाई जो उर्स थींदो हो त बेगम साहिबा ख़वातीन खे वठी उन उर्स जे ॿीदी ॿेले ते बीहंदी हुई ऐं बेगम साहिबा सां मुंहिंजो ताल्लुक़ु मिटीअ जो रिश्तो आउं चई सघां थो उहो मिटीअ जो रिश्तो हुओ त सिंध जी मिटी मुंहिंजे लाइ असांजे लाइ अखियुनि जो सुरमो आहे पर मां जंहिं मिटीअ जी ॻाल्हि थो कयां उहा आहे सेवण जी मिटी मां मुंहिंजा वॾा मुंहिंजी वालदा सभु सेवण सां ताल्लुक़ु ऐं बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जो बि ताल्लुक़ु सेवण सां हूंदो हो रिसाले जो ज़िक्र थियो मारवी रिसालो शायद कंदी हुई हमीद सिंधी साहब बि हुन में हिसो वठंदा हुआ बसि मां वधीक टाइम न वठंदुसि आख़िर में मां इहो ई चवंदुसि हुकूमत सिंध खे मुंहिंजो मुतालिबो आहे त उहो रोड इहो बि हिकिड़ो यादि जो तरीक़ो आहे ट्रिब्यूट पेश करण जो तरीक़ो आहे दुनिया में त उहो भाई ख़ान जी चाड़ी जेको पके किले ॾे रोड वञे थो उहो बि सिडाल जे साम्हूं जिते रहाइश हुई उन रोड जो नालो बेगम ज़ीनत अब्दुल्ला चन्ना सां मनसूब कयो हींअर आऊं असांजी सदरे महफ़िल आपा नुसरत खे मदू कंदसि ऐं तव्हां सभिनीनि जी भरपूर ताड़ियुनि में मदू कंदसि I think I would like to say that we were extremely fortunate to be born in a house where both our parents were extremely liberal and progressive. They believed in high education for their children, especially their daughters, and we are what we are because of them. My father's contribution to my mother's success was phenomenal. My father was born in 1902, but till today, I have never seen a man as liberal, as progressive, and as honest as my father. He was also a man who encouraged his wife, and he played a big role in my mother becoming a celebrity as she was. I want to relate an incident which is etched in my mind, and I will never forget it.
As my mother's magazine, Marvi, was extremely popular all over India amongst the Sindhi Hindus, she was invited for a special function in 1958. 1958, when I was only 13 years old, my mother was invited to a special function in her honor at Jai Hind College in Bombay. My parents decided to take all 4 children with them. I was the only slightly grown-up one. The others were very small, but they traveled by train via Kokrapar, passing Baroda and Ahmedabad into Bombay. We stayed there for 1 month, and my mother was invited to this function. My father also went. Amongst the children, I was the only lucky one who actually attended the function, and I had the honor to meet all the famous Sindhi writers of India, including Moti Prakash and Sundari Uttam Chandani. आख़िर में मां पंहिंजी अम्मा जो सिंध जे धरती सां प्यार जे बारे में इहो चवंदसि त इहो प्यार असांजे नस नस में समाइजी वियो आहे, जंहिंजे करे इंग्लैंड में 55 वर्ष डॉक्टरी जे तमामु वॾे उहिदे ते फ़ाइज़ थियण जे बावजूदु रिटायर करण खां पोइ मूं इहो फ़ैसिलो कयो त मूंखे मोटी अची सिंध जी धरती ते ई रहणो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी ॾींहं हिते ई गुज़ारणा आहिनि। मुंहिंजी अम्मी जी मग़फ़रत जी दुआ मिस्टर मुस्तफ़ा कुरैशी अॻु में ई करे चुका आहिनि। तव्हांजा लख लख थोरा ऐं हाणे मूंखे इजाज़त ॾियो, महिरबानी। म्यूज़िक जो हिकिड़ो नंढिड़ो सेशन रखियो आहे जंहिंमें अलण फ़क़ीर जो पुटु फ़हीम अलण जंहिंखे असां घुरायो आहे। जिकी में हर में